अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। अल्लाह जा लख एहसान आहिनि। अल्लाह ताला वरी 24 कलाकनि खां पोइ पंहिंजी ज़िंदगी ॾिनी आहे। चाहे त रातो राति में वठी पिए सघियो, मुंहिंजे लाइ बि तव्हांजे लाइ। इन्हीअ ते बि असीं अलाह जो शुक्र कयूं जो असांखे वरी मौक़ो ॾिनो अथसि। मूंखे त मां तव्हांखे अलाह जे क़ुर पाक जी सवली सिंधी ॿुधायां ऐं तव्हांखे मौक़ो ॾिनो अथसि त तव्हां हिन अलाह जे कलाम पाक खे ॿई ॿुधो था। सुभाणे जी गारंटी कान्हे, पर अॼु त आहियूं न। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम, अम्मा बाद, वाऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कल्ह असां सूरतुल नहल जा जेके 25 आयतूं कयूंसीं ऐं उन आयत में जेका आयत नंबर शायदि 23, जंहिंमें अलाह ताला उन खां पुछे थो, या 24, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, इज़ा क़ील लहुम माज़ा अंज़ल रब्बुकुम। त आख़िर जॾहिं क़ुर पाक मके में लहे पियो, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाए पियो, त वरी ॿाहिरियां माण्हू अचनि पिया त ज़रूरु पुछंदा न हाजी अची, छो त हाजी त हिते हो न। हज़रत इब्राहिम जो ठहियलु मको हो, उन में हज त थींदो हो, लेकिन उन में ख़राबियूं पैदा थियूं, ॿी ॻाल्हि आहे। त अचे पुछंदा त माज़ा अंज़ल रब्बुकुम, अव्हांजो पालणहार इहे छा पियो थो नाज़ुल मथां करे जेके चवनि था। त मके जा मुशरिक चवंदा कुझु न आहे, कालू असातीरुल अवलीन, चई कुझु बि कोन्हे, हे जेके किसा कोन ॿुधा अथव मूसा अलैहिस्सलाम जा, फ़िरौन जा, इन्हनि जा किसा इहे रिपीट पियो थो करे, उहे थो नाज़ुल करे। तंहिं ते अलाह ताला जेको आहे सो चवे थो उन्हनि खे त इहे जेके चवण जे करे क़यामत जे ॾींहुं पंहिंजे गुनाहनि जा पूरा बार खणंदा, जो बग़ैर इल्म जे जेको सो इहे ॻाल्हियूं कनि था। हाणे शुरू कयूं था आयत नंबर 26 खां। रब साईं फरमाए थो, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, क़द मकरल्लज़ीन मिन क़ब्लिहिम, चए थो इहे फ़रेब जेके आहिनि न, इहे कंदा रहंदा आहिनि। इन खां अॻु में बि इन्हनि फ़रेब कया ॾोकड़नि कमाइण लाइ। ऐं जेके इन्हनि मूर्तियूं लॻायूं मके में, सभु वलियुनि बुज़ुर्गनि जूं। तंहिंजे करे असीं जो तर्जुमो जेको तागूत आहे, इहो आहे बुत बि चई सघो था, ने क़ब्र बि चई सघो, पर जो असां तर्जुमो कंदासीं त अलाह फोत थियल बुज़ुर्ग। छो त हिंदुनि जूं जेके मूर्तियूं आहिनि, से बि हुनजे फोत थियल बुज़ुर्गनि जूं, का बि हुनजी मूर्ति ईअं न आहे फिक्टिशियस, त का हुनजे पोयां का हिस्ट्री कान्हे, का शख़्सियत कान्हे का। मां तव्हांखे कई दफ़ा ॾेखारियो आहे। ऐं मके जे मुशरिक सभु जेके हज़रत नूह अलैहिस्सलाम जे क़ौम जे वलियुनि जूं इन्हनि मूर्तियूं लॻायूं, जो क़बरूं कोन उन वटि। सो जेकॾहिं क़बर में कंहिंखे रखो, ॻाल्हि साॻी आहे, जे मूर्ति लॻायो त ॻाल्हि साॻी आहे। त हिंदू त साड़े था छॾनि, त हिन खे क़बर त हुन वटि थी कान थी सघे, ऐं शायदि मके जा मुशरिक बि साड़ींदा हूंदा। सो अलाह फरमाए थो त क़द मकरल्लज़ीन मिन क़ब्लिहिम, इहो जेको उन जा रखवाला हुआ, जेके पीर थी वेठा हुआ हिननि मूर्तियुनि जा। मके जे मुशरिकनि में हर ख़ानदान खे 5-10 मूर्तियूं हूंदियूं। पोइ वरी त नवां ॿार ॼमींदा, पोइ वरी बुज़ुर्ग ॻोल्हींदा, मोल अची आहे को जंहिंजो वरी मूर्ति ठाहियूं। पोइ न पिया मिलनि हिस्टोरिकल, त वरी जेके हरम में पाणी जेके प्यारींदा न, सॼी उमिरि हरम जूं ख़िदमतूं ॿोहारियूं कयूं, पोइ उन्हनि जा नाला जे गुज़ारे विया, त उन्हनि जे नाले ते मूर्तियूं रखणु शुरू कयूं। साॻे नमूने सां हिंदू बि जेके आहिनि, सभु हुननि जा जेके औलिया अल्लाह आहिनि, उन्हनि जूं मूर्तियूं लॻायूं अथनि। कंहिं चाहे गणेश हुजे, सरस्वती हुजे, जेको बि हुजे। त अलाह चए थो त इहे शुरूअ खां पंहिंजनि ॾोकड़नि खे बचाइण लाइ, पंहिंजे पेतियुनि खे बचाइण लाइ, ऐं पंहिंजे वॾाईअ खे बचाइण लाइ मकर कंदा। फ़अतल्लाहु बुनियानहुम मिन क़वाइद, पोइ अहिड़नि मुशरिक खे रखण वारनि जे लाइ पोइ अलाह ताला चए थो, पोइ इन्हनि जे अचे बुनियाद खे पकड़ींदो आहे। फ़ख़र अलैहिम सक, पोइ मथां छित किरी पवंदी। माना हुननि जो अहिड़ो को ख़ानदाननि में झेड़ो विझंदो आहे, या अहिड़ो को कंदो आहे, जो हुननि जूं हेठां पाड़ू पटिबियूं आहिनि, ऐं जो मथां छित किरी पवंदी, ऐं सॼो मकर ख़तमु थियनि। व अताहुमुल अज़ाब मिन हैस ला यशरून, ऐं उन्हनि खे अज़ाब उतां पहुचंदो आहे जो उन्हनि खे सोच बि कान हुजे त असांखे इहा बीमारी हितां लॻंदी, या इहा टेंशन लॻंदी, या हे मुंहिंजो पुटु मुंहिंजो मुखालिफ़ थी बीह रहंदो। टेंशन त मिलंदनि, हे क़ुर थो चवे। छो त रसूल फरमायो आहे त जेको ही क़ुर जी ॻाल्हि ॿुधण खां पोइ इन तां फिरंदो, इनल ग़ादिर युनसब लहू लिवाई योमल क़यामत, उन जे लाइ हिकिड़ो झंडो लॻायो वेंदो। पोइ झंडो लॻाए पोइ हुनजी बेइज़ती कबी, त हीउ झंडो बाबा माण्हू पुछंदा साईं हिन जो झंडो, चई इहो आहे जेको अलाह जी ॻाल्हि ॿुधी ऐं हा करे वरी फिरी वेंदो, ऐं हे फलाणो फलाणे जो पुटु आहे, पीउ जो नालो वठंदा। पोइ सुम योमल क़यामत युख़ज़ीहिम,
पोइ क़यामत जे ॾींहं ते अहिड़नि माण्हुनि खे जेके शिरक जो निज़ाम क़ाइमु कनि था, उन मां बेनिफिट वठनि था ऐं उन मां पैसा था गॾु कनि, त अलाह फरमाए थो क़यामत ॾींहं ते इन्हनि खे अलाह ताला ख़्वार कंदो। भई यकूल, ऐं वरी पुछंदुनि, छा पुछंदुनि, ऐं न शुरकाए अल्लज़ीन कुंतुम तुशाकून फ़ीहिम, चई उहे किथे आहिनि मुंहिंजा शरीक जेके तव्हां माण्हुनि खे चवंदा तव्हांखे अलाह खां पुटु वठी ॾींदा, अलाह खां त कमु कराए ॾींदा, ऐं जंहिंमें तव्हां इहे पाण में बि तकरार कंदा हुओ। जेकॾहिं ॿ मूर्तियूं आहिनि, हिकिड़ी होॾे बि होॾे, त पोइ वरी विढ़ंदा, चवंदा हिन जी कान थी करे मूं वारो थी करे, या हे बुज़ुर्ग अहिड़ो न आहे मुंहिंजो बुज़ुर्ग करे। काल जीन ऊतुल इल्म, पोइ जेके इल्म वारा आहिनि जिन खे क़ुर जी तइलीम आहे, उहे त चवंदा हर हाल में इन ख़िज़ियल यौम वसूल अलल काफ़रीन, चए थो अॼु जेका ख्वारी ऐं बुछड़ाई आहे इन्हनि जी, जिन इहे माण्हुनि कुफ़ुर कयो, शिरक कयो। ऐं इन्हनि माण्हुनि जो जॾहिं फ़रिश्ता साह कढणु अचनि था, 3 ग्रुप आहिनि फ़रिश्तनि जा साह कढण वारा, अल्लज़ीन ततवफ़ाहुमुल मलाइकतु ज़ालिमी अनफुसिहिम, जॾहिं मलाइक अहिड़े माण्हू जो साह कढनि था जंहिं पाण ते ज़ुल्म कयो आहे, अलाह ताला जो दर माण्हुनि खां छॾायो अथनि ऐं अलाह खां सवाइ ग़ैर अलाह जे दरनि ते माण्हुनि खे सजदा कराया अथनि, पेतियूं रखे। त जॾहिं अहिड़नि माण्हुनि जो साह कढणु अचनि था, त हे जो फ़रिश्तनि खे ॾिसनि था, त यकदम फ़अल्कू सलम, वठी सलाम कंदा फ़रिश्तनि खे। इहा जेका सीन फ़रिश्तनि जी मां तव्हांखे अॻु में ॿुधायो आहे, इन खे सकरात चइबो आहे। माना जीअं ई तव्हांखे जेको माण्हू हींअर मरण वारो आहे, त अञा मोह कोन्हे, थोरो साह खॼे पिए थो, चौधारी माइट वेठा अथसि, त ओचितो हिकिड़ो फेज़ अची वेंदो जो हुनखे फ़रिश्ता नज़र ईंदा, तीअं थोरो फत कंदो ऐं ॻाल्हाइण जी कोशिशि कंदो। पर हिन खे हाणे जॾहिं सीन ॾिठईं फ़रिश्तनि जो, त हिन खे पावर न आहे त उहा सीन कम्यूनिकेट करे त मूंखे फ़रिश्ता था अचनि, या मूंखे धक था हणनि, या मूंखे सलाम था कनि। त चए थो त पोइ उन्हनि फ़रिश्तनि जो ॾिसंदो त हुनखे चवंदो अस्सलाम वालेकुम साईं, साईं अचो अस्सलाम वालेकुम। हालांकि इहो आवाज़ु इहे जेके वेठल आहिनि कोन ॿुधंदा, उहो रुॻो ॿुधंदा गर 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 गर, इहो गर गर चइबो आहे। ऐं छा चवंदो हुनखे ॾिसी, चवंदो मां कुना न अमल मिन सुई, चई साईं असां का बि मां बुछड़ाई कान कई आहे, ऐं जेको आहे सो भला इन अलाह अलीमुम बिमा कुंत अमलून, त फ़रिश्ता चवंदा असां वटि सॼो रिकॉर्ड आहे, जेको तव्हां कयो आहे, जेको बि तव्हां कयो आहे सो अलाह ॼाणंदड़ आहे, ऐं असां सॼो अहमालनामो खणी आया आहियूं, उन हिसाब सां तो वटायूं। पोइ छा कंदव, फ़दकुलू अबवाब जहन्नम ख़ालिदीन फ़ीहा, हींअर जो हींअर तव्हांखे असीं खणी था वञूं जहन्नम में। पर ज़ाहिर आहे त जिस्म त हिते अथनि, त कारे पखीअ में उन्हनि खे विझी जहन्नम में सुबुह शाम उनखे घुमाइनि था। इहो कंहिं फ़रमायो, इहा ग़ैब जी ख़बर आहे, इहो फ़रमायो अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐं क़ुर जी आयत बि इहा चवे थी त हिनखे सुबुह शाम जहन्नम में पेश कयो वञे थो। त अलाह फ़रमाए थो दाख़िल थियो फल बेस मसवल मुतकबरीन, हिते त तव्हां टेगर करे हलंदा हुओ, पाण खे पीर चवंदा हुओ, तव्हां हिंदू बि जेके आहिनि से उहे जेके पाण खे ब्राह्मण चवंदा हुओ ऐं मूर्तियूं रखे, त असां वॾे ख़ानदान जा आहियूं। त चए थो तव्हां तकबुर कयो, हाणे उहा जहन्नम बुछड़ी जाइ आहे मुतकबरीन लाइ जेको तकबर था कनि। वरी जेकॾहिं उहे हाजी अचे मके जे माण्हुनि खां पुछंदा, नेकनि खां, अलाह वारनि खां, वकील लिलज़ी न तकू माज़ा अंदरि रबकुम, उन खां पुछंदा त ॿुधायो हे तव्हां वटि, छो त हिकिड़ो वॾो इवेंट हो न, त हिकिड़ी शइ नाज़ुल आसमान मां थिए थी, अलाह जे रसूल ते अचे थी, चौधारी वाक़ा थी विया आहिनि, त बाबा हिकिड़ो शख़्स आहे जंहिंजे मथां क़ुर थो नाज़ुल थिए, ही आयतूं नाज़ुल थी चुकियूं अथसि, रोज़ानो अचेसि पिए थियूं, त माण्हू परे परे खां ईंदा अचे पुछंदा त अलाह छा थो नाज़ुल करे, त जेके मुस्लमान हा नेक आहे उहे चवंदा ख़ैर, माना क़ुर पाक थो नाज़ुल करे, माना क़ुर जो नालो ख़ैर बि आहे, कई नाला अथसि। ऐं चवनि था त इन ख़ैर में लिलज़ीन अहसनु फिल हाज़ी दुनिया हसन, हिन क़ुर मां असां जेका ॾिसूं था जेको हिते नेक था थियनि, आख़िरत में हुनखे नेकी मिलंदी, जेको हिते माना माण्हुनि जी भलाई कनि था, ग़रीबनि जी मदद कनि था, शिरक नथा कनि, अलाह खे सिधो सऊं घुरनि था, त उन्हनि जे लाइ आख़िरत में बि भलाई जो घरु हूंदो। ऐं वल नेमदारुल मुतक़ीन, ऐं इन्हनि परहेज़गारनि जो भलो घरु आहे अलाह वटि। ऐं कीअं जन्नात अदनी यदखुलूनहा, ऐं पोइ उहे हमेशह रहण वारा बाग़ आहिनि, उन्हनि में इहे घिड़ंदा, उन्हनि जे हेठां वाहियूं वहंदियूं आहिनि, ऐं जेकी घुरंदासीं उन लाइ मंझि सां हर शइ मिलंदनि। यज़िल्लाहुल मुतक़ीन, परहेज़गारनि खे अलाह इहो बदिलो ॾींदो आहे, इहो पिया ॿुधाइनि उन्हनि खे। वरी फ़रिश्ता अचनि था, हिकिड़ा शख़्स आहिनि जेके बची विया आहिनि, उन्हनि वटि त सॼो पंहिंजो उहो सॼो रिकॉर्ड खणी था अचनि न, माना नेकियूं थोरियूं वधी वयूं बुराइनि खां, त उन्हनि सां वरी फ़रिश्तनि जी ट्रीटमेंट कहिड़ी आहे, क़ुर ॿुधो। अल्लज़ीन ततवफ़ाहुमुल मलाइकतु तय्यबीन, माना उहे ख़ुदि फ़रिश्ता सुठा आहिनि, नालो अथनि तय्यबीन, तंहिं माना नेक माण्हुनि जो जॾहिं साह कढणु अचनि था, त यक़ूलून सलाम अलैकुम, वरी इन्हनि खे फ़रिश्ता था सलाम कनि।
अस्सलाम वालेकुम साईं। त पुछियो साईं भला छा कंदव मूंसां? चई कुझु न, अदखुलुल जन्नत बिमा कुतम, हींअर जो हींअर हल जन्नत में। माना मरण साण हुनजे रूह खे कढी वरी अछे पखी में विझी वञी जन्नत में छॾनि था। हाणे इहो उते छा थो करे, इहो वरी फरमायो अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस में, त उते इहो वेहे थो, खाए थो, पीए थो, ओसि ताईं उते जन्नत में पियो घुमंदो फिरंदो जेसि ताईं क़यामत थींदी हिन जो जिस्म ठहंदो, पोइ वापसि क़बर में मोकिलींदुसि, उतां निकिरंदा। लेकिन जेको क़बर मां जिस्म निकिरंदो उहो हीउ कोन हूंदो, हे त वियो ॻरी ख़तमु थी वियो। इन जिस्म में हिकिड़ी हॾड़ी आहे अजब ज़ंब, उहा हॾड़ी आहे ज़रड़ी, उहा कान थी ॻरे, उन्हीअ मां हिन जो नओं जिस्म ठहंदो, पर उहो जिस्म हीउ कोन हूंदो, उहो जिस्म हूंदो ॾाढे आदम वारो जेको 160-200 फुट डिघो हूंदो, उहो निकिरंदो। ऐं पोइ जेको आहे सो अलाह हुननि खे जॾहिं जिस्म मिली वञनि त हाणे त रुॻो सिर्फ़ु हुनखे टूअर था जन जी कराइनि, हीउ तुंहिंजो घरु आहे, तुंहिंजो कमिरो आहे, तुंहिंजो शयूं आहिनि, पोइ हुनखे पोज़ीशन मिलंदी त प्रॉपर पंहिंजे घरनि जी वञी पोज़ीशन वठंदा। बाक़ी अलाह पुछे थो त मां तव्हांखे टई केस ॿुधाया आहिनि, पोइ हली यंज़ुरून, पोइ तव्हां कहिड़ी शइ जो इंतज़ारु था कयो, तव्हां वेटिंग में छो आहे, वठो न पासो। इलाह ताती उमिरि मलाइको या थी अमर, पोइ इन जो इंतज़ार में वेठा त मौत जा फ़रिश्ता अचनि ऐं तव्हांजो अलाह जेको तव्हां सां हिसाब थिए। कज़ालिक फ़अल क़बलुम, इन्हनि माण्हू तव्हां जहिड़ी नेचर जा अॻे दुनिया में माण्हू गुज़री चुका आहिनि, इंतज़ारु वेठा, ठीकु आहे जेको थींदो ॾिसंदासीं। वमा ज़लमनाहुमुल्लाह, अलाह चए थो उन्हनि सां का ज़ुल्म कोन कयो, वलाकिन कानू अनफुसहुम यज़लिमून, सॼो ज़ुल्म पंहिंजे पाण तां अमल अहिड़ा कया अथनि, अलाह खे कहिड़ी पई आहे जो कंहिंसां ज़ोरी कंदो या कंदो। असाबुम सयात मामिलू, पोइ खेनि सननि करतूतनि जी बुछड़ाई पहुती, हाक बि मां कानू बि यस्तेज़ून, ऐं जंहिं लाइ ठठोरियूं कंदा सा इहा बुराई इन्हनि खे वेढ़े वेंदी। हाणे उते जेके शिरक कयो हुए, जेके मूर्तियूं लॻायूं अथनि, मोलनि खे सॾनि था, मोल बुज़ुर्गनि खे सॾनि था ऐं उन मां ॾोकड़ कमाइनि था, त उते अलाह साईं खे वञी आर्ग्यू कंदा। काल लज़ीन अशरकू, पोइ जेको शिरक जिन कयो चवंदा लौ शाह अल्लाह मां अबदना मिन दूनी मिन शैइन, जीअं अलाह साईं जेकॾहिं तूं चाहीं हा त तोखां सवाइ असां कंहिंखे बि न पुकारियूं आहे, हाणे असांखे ख़बर पई आहे त तूं साह जे रग खां वेझो ऐं तोखां घुरणु खपे, पर घटि में घटि दुनिया में जे असां ग़लती कई त असांखे ॿुधाई त हा न, या को असांखे मोकिली आहे त बाबा ग़लति कमु था कयो, त अलाह चवंदो हे जो मोकिलियो त मां, बाक़ी छा मां उतां को देव मोकिलियां जेको अची असांखे डंडा हणे कुटे, हे जो मोकिलियो तमामु इन में लिखियो चयो जो तमामु त इहो कमु ग़लति आहे, न कयो, कमाल आहे। वकाल ज़ीन अशरकू लौ शाह अलाह मां अबदना मिन दूनी मिन शैइन, अलाह चाहे हा त असां अलाह खां सवाइ न की कंहिंखे न पुकारियूं हा, वला आबाऊं न असांजा अॾा ॾाढा कमु कना, वमा हरमना मिन दूनी मिन शैइन, ऐं न की असां कंहिं हलाल शइ खे हराम कयूं आहे, जे शराब हराम आहे त उनखे हलाल छो कयूं आहे, अजाई पियूं आहे। कज़ालिक फ़अल लज़ीन मिन क़बलिहिम, चई इहा जेका इहा पछाड़ीअ में रड़ ऐं दाह आहे न, इहे इन्हनि खां अॻियां बि इहो ई कमु कंदा। हल अल रसूल बला, बाक़ी अलाह जो रसूल छा, हाणे माना थो कयां हिन जी, हल अल रुसल इल बलागुल मुबीन, जीअं अलाह जे पैगम्बर जो त कमु आहे, तव्हां ते मैसेज पहुचाईं, हे पहुतायो अथई न मैसेज, ऐं मुबीन जो मतिलबु सवलो सिंधीअ में, हे विचां खोलियो क़ुर, मुबीन कहिड़ी हिन में मुश्किल आहे, अलाह फरमाए थो, हाणे मां विचां माना थो कयां। अलज़ीन इहो शुरून अला वुजूम इला जहनम, माना जिन खे पंहिंजे मुंहनि भर दोज़ख आंदो वेंदो, पेरनि सां गेले वठी कोन वेंदा, जॾहिं जहनम में दाख़िल कंदा त हीअं हली कोन वेंदा, ऊंधो करे ऐं टंगुनि सां केरु छिकींदुनि ऐं मुंहुं हेठां रड़बो वेंदनि, अलाह इहो थो फरमाए। उलाइक शर मकानू अज़ल सबीला, ऐं छाकाणि ऐं जेका सा इहो ऐं इहा जेका सा बुछड़ी, उलाइक शर मकानू अज़ल सबीला, इहा तमामु बुछड़ी जाइ आहे जंहिंमें घिड़ंदा, ऐं जेको आहे सो ख़राबु जाइ आहे जहनम। हाणे विचां की हाणे ॿुधाए सिंधीअ में हाणे अलाह जो रसूल अञा छा करे, वरी अलाह ताला फरमाए थो अताकुम मिन कुल मां सल तुम, जेके शयूं अव्हां उन खां घुरियूं तिन सभिनी मां अव्हांखे ॾिनई, पुट ॾिनई, मानी ॾिनई, अंब ॾिनई, पाणी ॾिनई, मखण ॾिनई, ऐं जेकॾहिं अलाह जे नेमतुनि खे ॻणींदव त उनखे ॻणे न सघंदो, ॻणियो पोइ फोटा मिर्च दाल लिस्ट ठाहियो, साहु रत जो ठहणु, जिगर जो हलणु, दिलि जो हलणु, इहे सभु ॻणियो, त चए थो अलाह त चए त नेम लिस्ट ठाहे कोन था सघो, छो त एतिरियूं अननोन शयूं आहिनि जेके असांखे हेल्प कनि वेठियूं, जंहिंजी असांखे ख़बर कान्हे का, बेशक इंसानु ज़ुल्म ऐं वॾो नाशुक्रो आहे। पोइ छा करे अलाह जो रसूल सलाम इहा ई त तव्हांखे पहुचाए थो न, चवंदा अलाह चाहे हा त असां शिरक न कयो, हाणे असांजा अबा ॾाॾा न कंदा, बाबा अबा ॾाॾनि कयो त इहे पाण जहन में वेंदा, तव्हां त बची वञो,
ऐं उन ॾींहुं क़बर मां निकिरण खां पोइ तव्हांजे विच में रिश्ता ख़तमु थींदा, ला इंसाब बइनहुम, न्यूट्रल थी वेंदा रिश्तेदार रिश्ता। तव्हां पंहिंजे पीउ खे ॾिसंदो, को ॾाॾे खे ॾिसंदो, पुट खे ॾिसंदो त ईअं कोन महसूसु कंदो जेको रत जी छिक हाणी थींदी आहे। उते ईअं महसूसु कंदो त कंहिं ड्रामे में कमु कयो आहिनि, हीउ मुंहिंजे पुट जो रोल हिन अदा कयो आहे, हिन मुंहिंजी ज़ाल जो रोल अदा कयो आहे, हिन मुंहिंजी भेण, एतिरो फीलिंग हूंदी बसि वधि में वलक़द बअसना फ़ी कुल उम्मतिन रसूलन। ऐं पोइ इहो पैगाम असां हर उम्मत ॾे रसूलनि जे हथां मोकिलियो। 1,24,000 रसूल मोकिलियईं, पर हाणे रसूल जी ज़रूरत न आहे। छाजे करे? छाकाणि त अॻियनि क़ौमुनि में इन लाइ रसूल 100 साल खां पोइ, 80-90 साल खां पोइ मोकिलियो वेंदो हो जो पोएं रसूल जी जेका तालीम आहे उहा रिटिन में कान हूंदी हुई या फोड़नि के पननि ते हूंदी, पर पोइ उहे वरी ठग, इहे कूड़ा पीर वरी उनखे मटाए छॾींदा त जीअं असांजो धंधो हले। पोइ अलाह ताला ॾिसंदो त हिननि वटि त असली शइ त रही कान्हे, तंहिं करे वरी नओं रसूल मोकिलींदो उनखे रिन्यू करण जे लाइ। पर असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छो आख़िरी नबी आहे? छाकाणि त हिन जेको क़ुर पाक आहे इन्हीअ में हाणे ज़ेर ज़बर जी केर बि अंदरि दाख़िल नथो करे सघे। लखे हिन जा हाफ़िज़ आहिनि, डिजिटाइज़ थी वियो आहे, कंप्यूटरनि ते अची वियो आहे, अरबनि जे तइदाद में हिननि जा क़ुर छपिजी चुका आहिनि, जंहिंखे हर को माण्हू चए की ज़ेर ज़बर जी ग़लती न सॼो क़ुर ठाहिणो पवंदनि। त हाणे जॾहिं हीअ अलाह जी तइलीमात महफ़ूज़ थी वई त हाणे अलाह खे को बि नबी मोकिलण जी ज़रूरत ई कान्हे का। तॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन क़ुर जे तुफ़ैल जेको आहे सो रहमत लिल आलमीन ऐं आख़िरी नबी आहे, ख़ातमुन नबी आहे। तंहिंजे करे चए थो वलक़द बअसना फ़ी कुल उम्मतिन रसूलन, असां तव्हां खां अॻु में हर टोले ॾे रसूल, माना मिसाल तौरु हिकिड़ो ग्रुप आहे माण्हुनि जो, कोई 2-2.5 हज़ार जो ॻोठु अथनि, उन ई जुदा मोकिलींदो। छा त पाण में ॻोठ ॻंढियल कोन आहिनि, ईअं मोकिलींदो रहंदो। हर ॾे चए थो मां हर जेको आहे सो टोले ॾे पैगम्बर मोकिलियो। ऐं उनखे पहिरीं छा वञी चवंदो हो? चए ॾिसो न, ज़ना करण बि गुनाह हुआ, रुशवत वठण बि गुनाह, पर हाणे वॾे में वॾो गुनाह हुआ त अलाह खे रिकॉग्नाइज़ न करणु, त माना अलाह खे छॾे मोल खां चवणु त हीउ मूंखे पुटु बि ॾींदो ऐं ॾींदो, माना अलाह जी मेरिट ख़तमु। अलाह असांखे पैदा कयो, वरी क्रेडिट असां मोलनि खे ॾेई छॾियऊं। त अचण सां इहो चवंदो त अनैबुदुल्लाह वश्तनिबू तागूत, चए त अलाह जी इबादत करियो ऐं गैर हाज़िर शख़्सनि खे न पुकारियो, पोइ चाहे मूर्तीअ जी सूरत में या क़बर जी सूरत में। पोइ फ़मिनहुम मन हदल्लाह, पोइ उन्हनि में जॾहिं पैगम्बर आहे त उनमें केतिरा माण्हू आहे जेके हिदायत मिली वई उनखे। पोइ मिनहुम मन हक़त अलैहि ज़लाला, ऐं मझाउनि कहिड़ा हुआ जिन खे अलाह हिदायत कई, मझाउनि कहिड़ा जिन ते गुमराही साबित थी। पोइ मुल्कनि में घुमो, वरी ॾिसो त कूड़नि जी पछाड़ी कीअं थी, केॾा अज़ाब आया आहिनि, शहरनि जा शहर तबाह थी विया आहिनि। इहा अलाह जी मर्ज़ी आहे न। हे जो मोहन जो दड़ो आहे काॾे विया? हेॾा ज़बरदस्त घर ठाहिया आहिनि किथे, कोन जो पहाड़ बि ॾिसण में कान थी अचे। ऐं असां जेको आहे वञूं था उते टह टह करण जे लाइ, हालांकि उते वञी असां अलाह जो ख़ौफ़ कयूं त बाबा हे ॾिसो हेॾा अमीर माण्हू आहे, हेॾा स्विमिंग पूल हे शयूं ठाहे ख़तमु थी विया। इन तहरस अला हुदाहुम फ़इन्नल्लाह ला यहदी मन युज़िल्लु वमा लहुम मिन नासिरीन। बाक़ी आहे त ख़िताब अलाह जे रसूलनि खे, त तव्हां जेकॾहिं केतिरी बि कंहिंजे मथां कोशिशि कयो त इनखे हिदायत मिले, हिदायत त मुंहिंजे हथ में आहे। तव्हांजो कमु आहे शइ पहुचाइणु, बाक़ी इन जो रिएक्शन हुन ते छा थो थिए उहो घणा ई फैक्टर आहिनि, उहो अलाह खे ख़बर आहे। पलीत केतिरो आहे, दिलि में साड़ केतिरो अथसि, केॾी हिन में ज़ुल्म हिन में केतिरो आहे, माण्हुनि खां छा थो करे, इहे फैक्टर्स अगरि हिन में मौजूदु आहिनि त तव्हां केॾो बि हुनखे क़ुर ॿुधाईंदव असरु कोन कंदो, जेसि ताईं हिनखे एक्सेप्ट करे। तंहिंजे करे चए थो त अलाह जे पैगाम पहुचाइण वारा, अलाह जे रसूलनि खे अलाह बि चए थो, ऐं तव्हां असांखे बि चए थो त तव्हां जो हेॾी महिनत करे हिननि ताईं क़ुर पहुचायो था, इन जी गारंटी न आहे त हीअ तव्हांजे चवण ते सुधरंदा। इहो आहे त अलाह ताला फ़इन्नल्लाह ला यहदी मन युज़िल्लु वमा लहुम मिन नासिरीन, छो त अलाह गुमराहनि खे हिदायत कोन कंदो ऐं न उन्हनि जो को मददगार आहे। ऐं पोइ अलाह जी पकी तरह कसम खयऊं त जेको मरंदो तंहिंखे अलाह वरी न जीआरींदो। बाबा वरी कसम अदा कनि, भाई कसम में कोई उठेगा नहीं कब्र से, कोई नहीं उठेगा, पर भला वादन अलई हक़ा, बेशक इन ॻाल्हि ते पको वाइदो अलाह जो थी चुको आहे। वलाकिन अक्सर नास ला यअलमून, पर माण्हू जेके आहिनि से इन्हनि खे रियल इल्मु कोन्हे को, या इन्हनि खे सम्झ कान्हे का। ब्रेक वठूं था। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। प्रोग्राम सहरी टाइम में आऊं आहियां इंजीनियर शफ़ी मोहम्मद लाखो।
असां सूरत अल नहल खे पढ़ी रहिया आहियूं। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अलाह चए थो त मारण खां पोइ त जेको सो वरी जो जेरो कंदो त इन लाइ त हुनखे हिसाब किताब त ॾिए न। हाणे हिकिड़ो माण्हू आहे वीचारो ऑनेस्ट आहे, ईमानदारी सां कमु करे थो, रुश्वत कोन थो वठे, कमीशनूं कोन थो वठे, प्रोजेक्ट कराए। मां हिकिड़ी पंहिंजी बि ॻाल्हि कयां पियो थो त मां इंजीनियर आहियां, वॾा वॾा प्रोजेक्ट डिज़ाइन कया अथमि, ऐं पोइ इन्हनि में असां ठेकेदार खां रुश्वत कोन था वठूं, को उन्हनि खां ख़र्चु कोन था कयूं। पघार जेकी 1% मिले थी इन ते बिल ते सरकारी तौरु एग्रीमेंट, उहा उन मां ख़र्चु कयूं था। पर ज़ालिमत उहे आहिनि न, अलाह ताला खे नास करे जेको उहो 1% बि असांजो खाई था वञनि, उहे बि नथा ॾियनि ऐं चवनि था त रुश्वत वठो ठेकेदार खां। MD मूंखे चयो रुश्वत वठि, ले लो भाई, क्यों नहीं लेते। हाणे ॿुधायो त इहो एॾो ज़ालिम मुआशिरे में असीं रही रहिया आहियूं। त अलाह फरमाए थो त मरण खां पोइ मां अहिड़नि माण्हुनि खे उथारींदुसि, ले युबैयन लहुमुल लज़ीन यख्तलिफू फी, त जीअं बि तकरार कंदा त उनखे सम्झ में अची वञे, अल्लज़ीन कफ़रू अन्नहुम कानू काज़बीन, त काफ़र इहो उन्हनि खे ख़बर पई त असां कूड़ पिया आहियां, असां वटि को इल्मु कोन हो। इन्नमा कौलुना लिशैइन, बाक़ी अलाह चए थो मुंहिंजो पावर इहो आहे, जेकॾहिं असां का शइ चऊं था, इज़ अरदना, कंहिंखे ठाहिण लाइ, अन नक़ूल कुन फयकून, चऊं था थी पोइ त थी पवे। अलाह त ईअं थो चए। वल्लज़ीन हाजरू फिल्लाह मिन बाद मा ज़ुलिमू, बाक़ी जिन पाण ते ज़ुल्म थियण खां पोइ अलाह जे वाट में वतन छॾियो। हाणे इहो वतन छॾण जो छा आहे? वतन छॾण जो मतिलबु त एशफ़िय लाका, जेकॾहिं तूं हींअर प्रोजेक्ट डिज़ाइन कंदो, तुंहिंजा पैसा साड़ में खाई था वञनि, त जीअं छॾे भॼी वञी त हे सॼो प्रोजेक्ट जो कारो मों कनि, त पोइ थो अलाह साईं चए त पोइ ॿियो धंधो कर। इहा बि ॻाल्हि सही आहे। वल्लज़ीन हाजरू फिल्लाह मिन बाद मा ज़ुलिमू, जिन पाण ते ज़ुल्म थियण खां पोइ अलाह जे वाट में वतन छॾियो, या हिते मतिलबु बिज़नेस छॾियो, अलाह नुबवे अन्नहुम फी दुनिया हसना, पोइ अॻिते अलाह चए थो मां ज़रूरु हिन दुनिया में इन्हनि खे चङी जाइ ॾींदुसि, ऐं ज़रूरु आख़िर जो अजर तमामु वॾो आहे जेकॾहिं ॼाणनि त। इहे नेमतूं उन्हनि खे आहिनि जिन सब्र कयो ऐं पंहिंजे पालणहार ते यतवक्कलून, भरोसो कयो। वमा अरसलना मिन क़ब्लिक इला रिजालन नूही इलैहिम, पैगंबर तोखां अॻु को पैगंबर मर्दनि खां असां, माना का बि औरत असां पैगंबर करे कान मोकिली आहे, ऐं उन्हनि ॾांहुं वही थे कयोसीं। फसलू अहल ज़िक्रिन कुन ला तालमून, इहे सभई पैगंबर अची चुका आहिनि, रिकॉर्ड मौजूदु आहे, तव्हांखे नाहे ख़बर हुनजा नाला कहिड़ा आहिनि, कहिड़ी क़ौम आहे, त किताब में मौजूदु आहे, या कंहिं सियाणे माण्हू खां, इल्म वारे खां पुछो। ऐं उहे जेके नबी मोकिलियासीं बिल बय्यिनात, या त उन्हनि खे के दलील ॾेई मोकिलियासीं, की मौजूदा ॾेई मोकिलियासीं, उहा ज़ुबुर, या वरी किताब बि ॾिनासीं। जीअं हाणे किताब त 4 त मशहूरु किताब आहिनि, क़ुर किताब आहे, वेद किताब आहे, ज़बूर किताब आहे, ऐं बाइबल किताब आहे। उनखां अॻु में के हूंदा वल्लाह आलम, त इहे मोकिलियासीं। व अंज़लना इलैका ज़िक्र, ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां ॾे बि क़ुर मोकिलियोसीं, लितुबैयन लिन्नास, त माण्हुनि खे ज़ाहिर करे ॿुधाए, मां नुज़िल इलैहिम, त अलाह छा मोकिलियो आहे, वला अल्लहुम यतफक्करून, त माना हिन ॻाल्हि खे सम्झनि, क़ुर ते फ़िक्र कनि। माना असांखे हुकुम थियो आहे त तव्हां हीउ क़ुर माण्हुनि खे ज़ाहिर करे ॿुधायो त छा थो अलाह चवे। हाणे जेकॾहिं इहो क़ुर मां हिते वेही इन मोल वारो अरबी पढ़ां, कालो अजेतना लिनअबुदुल्लाह वहदहु व नज़र मा कान यअबुदु आबाउना, तव्हां छा सम्झो? मां कोन मोकिलियो अलाह जो प्रोग्राम तव्हांखे। तुबैयन जेको चयो, तुबैयन माना उन्हनि जेके नाज़ो कयोसीं उनखे बयानु करे, मूं बयानु कोन कयो। अरब ॿुधो हूंदो, उन लाइ बयानु थी वियो, तव्हांजे लाइ त तव्हांजी ॿोलीअ में मूंखे ॿुधाइणो आहे, तॾहिं तव्हां लाइ हिन क़ुर जो बयानु ज़ाहिरु थींदो। ऐं इन लाइ वला अल्लाह यतफक्करून, त मन ई सोचनि इंसान त अलाह छा थो चवे। हींअर तव्हां ॿुधो पिया था, अफ़ अमिन अल्लज़ीन मकरू सय्यात, जी बाक़ी जेके तव्हां बुछड़ा कम कयो था, रुको ई कोन था, वठि वठां ज़ना, चोरियूं, रुश्वतूं, ठगियूं, पोइ छा तव्हां अलाह जेकॾहिं जेको हिन दुनिया में माण्हू असां उन खां डिॼो कोन था? बेभवा, माना हे अफ़ अमिन अल्लज़ीन, सिंधी ठेठि से में छा बेभवा थी विया हो, तव्हांखे भउ ई कोन थो थिए। ऐं यक्सिफ अल्लाह बिहिमुल अर्द, जो तव्हांखे ज़िलज़िलो अची वञे, ज़मीन में हणी छॾे, उहो यातियमुल अज़ाब मिन हैस ला, अहिड़ो अज़ाब अचे जो तव्हांखे ख़बर ई न पए, अहिड़ी का बीमारी कैंसर लॻी वञे जो हलिया वञो। ओ या ख़ुज़ुम फी तक़ल्लुबिहिम फमा मुज़ीन, या घुमंदे फिरंदे ख़तमु करे चए तव्हांखे अहिड़ो अज़ाब ॾेई छॾियो, टंगूं बि ख़तमु त ॿाहूं बि ख़तमु। अलाह खे चए थो तव्हां भॼी कोन था सघो, तव्हां अलाह खे आजिज़ करण वारा न आहियो। या वरी चए थो ओ या ख़ुज़ुम अला तुख़व्वफ़िन, या तव्हांखे अहिड़ी कंडीशन में विझे जो ख़ौफ़ में ॾकंदा वठंदव, लिकंदा वठंदव। दुश्मनी बि थी सघे थी, पुलिस बि पोयां पइजी सघे थी, त अलाह जी मर्ज़ी आहे न।
इन रबकुम लरऊफ़ रहीम, बेशक तुंहिंजो पालण ॿाझारो आहे, तंहिंजे करे तव्हांखे ढेर अचे थो क़ुर पढ़ो, माना कयो, अलाह जे रसूल जी सुनत खे ॾिसो ऐं इन मां सबक़ु वठी ऐं सुधरी वञो। चए थो बाक़ी तव्हां इम्प्रेस नथा थियो अलाह साईं जी कुदरत खां। अवलम यरो इला मा ख़लक़ अल्लाहु मिन शैइन, पोइ जेके अलाह साईं शयूं ख़लकियूं आहिनि त हिन ॾिसो बि कोन्ह था। वरी ॾिसो नथा उन्हनि जा पाछा सॼे खाॿे पासे अलाह खे सजदो था कनि। हे जेके पाछो आहे अलाह खे सजदो थो करे ऐं उहे आजिज़ी कंदड़ आहिनि। पोइ लिल्लाह यस्जुद मा फिस समावात मा फिल अर्द, ज़मीन आसमान जेके शयूं अलाह पैदा कयूं आहिनि, जानवर आहिनि, फ़रिश्ता आहिनि, इहे सभु अलाह खे सजदो कनि था। माना सजदो अलाह जो इन आहे त जेको अलाह हुकुम करे थो उन ते हलनि था, इहो उनजो चवणु मञण खे ई सजदो करणु चइबो आहे। सजदो करणु मतिलबु असीं जो सजदो कयूं था, माना अलाह साईं जेको तो मूंखे चयो आहे मां उनखे मञा थो, तॾहिं मां सजदो। इन जी माना ई सजदे जी आहे। बाक़ी तव्हां सजदो कयो था, न रुश्वत छॾियो, न शराब छॾियो, न ज़नाऊं छॾियो, न कूड़ छॾियो, न ज़ुल्म छॾियो, थाणनि ते माण्हुनि खे ग़रीब मिसकिननि खे माण्हुनि खे कुटियो, वरी पोइ सजदो कयो त मां अलाह साईं मां सजदो कयां, पर मां ठुप तुंहिंजे चवण ते कोन्ह थो हलां। न, सजदे जो मतिलबु इहो आहे त अलाह साईं मां तुंहिंजा उहो सभु हुकुम मञा थो। हे जेके सभु शयूं कनि थियूं ऐं उहे जेके करण वारा वहुम ला यस्तकबिरून, इहे वॾाई नथा कनि, तॾहिं त सजदो कंदा। साईं मां छाजो वॾो न आहियां, तूं ई वॾो आहीं, मां का शइ ई कोन्हे, मां तुंहिंजे हुकुमनि ते हलां थो। इजो अलाह साईं मां तुंहिंजे हुकुमनि ते हलां थो, इन खे सजदो चइबो आहे। यख़ाफ़ून रब्बहुम मिन फ़ौक़िहिम, ऐं उहे अलाह खां डिॼनि था। यफ़अलु मा युमरून, ऐं जेको अलाह हुकुम ॾिए थो उन कंदा, इहो आहे सजदो। वक़ाल अल्लाह ला तत्तख़िज़ू इलाहैन इस्नैन, तव्हां अलाह चए ख़बरदार ॿ ख़ुदा करे न वठो। त अलाह बि कमु कंदो, पर हिन खे चवंदुसि हिन मूर्तीअ या बुज़ुर्ग जेको मरी वियो आहे, इहो मूंखे अलाह कमु, हाणे ॿ ख़ुदा थी विया। पर जेको इन्हनि मां तव्हांजे लाइ वॾो ख़ुदा उहो आहे जेको हेठि आहे। छो त जेकॾहिं हुन तव्हांखे अलाह खां पहिरीं त पहिरीं त इहो ॻाल्हि ई ग़लति आहे, इहो कोन्हे, पर फ़र्ज़ु कयो तव्हां हिकिड़ो पुटु त अलाह उअं ई बि ॾेई सघे थो न। हाणे अलाह पुटु ॾिनो, पोइ हाणे कंहिं ॾिनो पुटु, ॿ आहिनि, हिकिड़ो हिन बुज़ुर्ग मोल अलाह खे चयो, अलाह पुटु ॾिनो, हाणे तव्हां दावत कंहिंजी कंदव, कंहिंजे वञी तव्हां कंदव, उन जी कंदव जेको हिते आहे। या मिसाल तौरु तव्हां कंहिंखे चओ था त मूंखे क्लार्की वठी ॾे, तव्हां MP सां ॻाल्हायो, MP मथे वञी चीफ मिनिस्टर खे चयो, उन ऑर्डर कढी छॾियो, हाणे दावत तव्हां कंहिंजी कंदव, कंहिंजो थोरो वञी वेंदो MP जो न, जेको पहिरियों आहे उन ते ई सॼा नाच थींदा, उते ई वञी गाना थींदा, उते ई ख़ैरातूं हलंदियूं। अलाह त छुटो, तॾहिं थो चए त ॿ अलाह करे न वठो। इनमा हूअ इलाहु वाहिद, अलाह हिकु आहे। इहा इहा फ़रहबून, ऐं जेको आहे सो अलाह चए थो ख़ासि तव्हां मूंखां ॾिजो, मूं में उमेदूं रखो, ऐं जेकी आसमान ज़मीन में आहे सो संदसि आहे, उनजी इबाद सदाईं लाज़िम आहे। पोइ अलाह सां ॿियनि खां छो डिॼंदा, ॿियनि खां न डिॼो, कुझु कोन कंदा। वमा बिकुम मिन नेमतिन फमिन अल्लाह, जेका नेमत तव्हांखे मिलियल आहे न, तव्हांजी IQ, तव्हांजो इंटेलिजेंस, तव्हांजूं अखियूं, हथ हलायो था, सा अलाह जे तरफ़ खां आहे। फमिन अल्लाह सुमदा मसकुम दुर, पोइ जॾहिं तव्हां ते का सख़्ती पहुचे थी, फ़इलही तजरून, त पोइ उन ई अलाह खे था पुकारियो, अलाह सी मदद कर, अलाह सी मदद कर। सुमदा कशफ दुर, पोइ अलाह ताला तव्हांजी जेका इहा तकलीफ़ दूरि थो करे। इज़ा फ़रीक़ुम मिनकुम बिरब्बिहिम युशरिकून, त हिकिड़ा त चवंदा अलाह साईं थैंक यू, तो ई हटायो आहे, ॿिया वरी चवंदा हिन मोल जे दुआ सां मुंहिंजो इहो अलाह तकलीफ़ हटाई आहे, वरी वञी उते देगियूं लाहींदा मूर्तियुनि जे मथां। यकफरू बिमा आतईनाहुम, ऐं जेको ॾिनोसीं त उनजी नाशुक्री कनि। फ़तमतऊ, चए थो हाणे ठीकु आहे, जेको वक़्तु दुनिया में गुज़ारिणो अथव गुज़ारियो। फ़सौफ़ तालमून, पोइ सिगो ॼाणंदव त हिनजी सज़ा छा आहे। करे सभु अलाह वरी क्रेडिट ऐं ॿिए खे ॾियो। अलाह पैदा ई असांखे हिन दुनिया में कयो आहे त असीं अलाह जी तारीफ़। चए थो वमा ख़लक़्तु जिन वल इंस इल्ला लियअबुदूनी, मां इंसाननि जिन्हनि खे सिर्फ़ु इन लाइ पैदा कयो त मुंहिंजी तारीफ़ कनि, मुंहिंजो शुकुरु कनि, मुंहिंजी इबादत कनि। उन जो हिसो तव्हां खणी ॿियनि खे ॾेई था छॾियो, तंहिं ते उहो कावड़ थो करे। भई यजअलु लिमा ला यअलमून नसीबम मिमा रज़क़नाहुम, यानी छा कंदा साईं, हिन मूर्तीअ या हिन मोल बुज़ुर्ग मां दुआ घुरी त जेको आहे सो मुंहिंजो हीउ कमु कई, तंहिंजे करे हाणे जेको आहे न, या मुंहिंजो कमु कंदो त मां हिकिड़ी ढगी उते वञी क़ुर्बान कंदुसि। अलाह थो चए त तव्हां यजअलु लिमा या ला यअलम, जंहिंखे ख़बर बि कान्हे, त हुन तव्हांजो आवाज़ ई कोन ॿुधो आहे। हू जेकॾहिं नेक आहे त अलाह वटि वेठो आहे सते आसमान ते, उतां तव्हांजो आवाज़ ई कोन थो पुछे। त जेकी खैर ॾिनोसीं तंहिं मां इन्हनि मोलनि लाइ, बुतनि लाइ, बुत बि वलियुनि जा आहिनि न, त मां ई थो चवां
हिन दुनिया मां गुज़री वियल वलियुनि जे लाइ हिसो मुक़ररु कंदा आहिनि जे न ॼाणंदा आहिनि। चए थो अलाह जो कसम आहे जेके इहे कूड़ ठाहिनि था न तंहिं बि ज़रूरु पुछियो वेंदो। वरी यजरूं लिल्लाहिल बनात, वरी अलाह जे लाइ चवंदा फ़रिश्ता धीअरियूं आहिनि अलाह जूं। सुभान हू अलाह हिन एब खां पाक आहे। लहू मां इश्तूं बाक़ी पाण जे पुट जेतिरा हुजनि ओतिरा खे खपनि। ऐं ईअं थिए थो क़ुर थो चए वैज़ा बुशर अहदुम बिल उनसा ज़ल वजहू मुसवदा। पोइ अदा छा जाओ अदा न्याणी जा इहा त जॾहिं ॾिसंदो तुंहिंजे मुंहं ते थोरी कारां चढ़ी वेंदी। पोइ कज़ीम ॼणुक ॾुख में भरियलु हूंदो। यार अफ़सोस आहे ईअं थिए थो। ऐं अदा मुबारक पुट ॼाओ अथई पोइ त ट्रिप वठी ॾींदो। हीअ तवारा मिनल क़ौम सूह। पोइ वरी माण्हुनि खे दोस्तनि खे फ़ोन करे कोन चवंदो असला अदा मूंखे धीउ ॼाई आहे, असुली कोन चवंदो, माण्हुनि खां लिकंदो। क़ुर ईअं थो चए न उहो ॾुख भरियलु हूंदो जेका कंहिं बुछड़ी ख़बर ॾींदी आहे तंहिं जे नाराज़ सां क़ौम खां पियो लिकंदो आहे। हिते लिकंदो त खणी कोन पर फ़ोन बि त कोन कंदो न। चए थो हाणे ॻणतीअ में पवंदो आहे त हिन धीउ खे खुआरीअ में रखे ऐं हुनखे मिटीअ में दॿे छॾे। हींअर त असीं दॿियूं कोन था पर अॻे ज़माने में दॿींदा हुआ। ख़बरदार उहे जेको निबेरो कंदा आहिनि सो पुछड़ो आहे। असीं कयूं त कोन था पर असांजी नियाणियुनि खे पोइ तालीम बि कोन था ॾियारनि। पुट खे मोकिलींदा स्कूलनि में नियाणी तालीम इहो दॿणु इहो ई आहे न। उहो त मिटीअ में पूरींदा, असां हुनखे जेरे जेको आहे सो ख़तमु करे था छॾियूं। तंहिं करे हिन में अचे थो त जेके आख़िरत खे न मञींदा आहिनि लिलज़ीन ला यूमिनून बिल आख़िरत, हे जेको क़ुर पाक ते अमल इन लाइ नथा कनि जो उन्हनि खे पक कान्हे का त इहो हिसाबु किताबु वरितो वेंदो। माना उहो आख़िरत खे नथा मञनि, मरण खे मञनि था पर इहो त इहो हिसाबु किताबु वरितो वेंदो मां अलाह जे हुकुमनि ते नथो हलां। त अहिड़नि जो मिसाल आहे मसल सौ, तंहिंजो बुछड़ो मिसाल आहे। वलिल्लाहिल मसल आला, अलाह जो मिसाल मथां आहे। वहुअल अज़ीज़ुल हकीम, बेशक उहो ग़ालिब ऐं हिकमत वारो आहे। अलाह चए थो मां बि तव्हांखे ढिर ॾियां थो न। हाणे ईअं त न आहे त तव्हां को ज़ुल्म कयो था त बसि ओॾी महिल ई सटियां न। चए थो वलो युआखिज़ुल्लाहु नास बिज़ुल्मिहिम, चए थो जेकॾहिं अलाह ताला फ़ौरन कंहिंखे ज़ुल्म जे करे न पकिड़े, केॾो ज़ुल्म आहे, माण्हुनि जे ॿनियुनि ते कब्ज़ा कनि था, उन ते कूड़ा कीस था कनि। चए थो जेकॾहिं इन मां पकड़ फ़ौरन शुरू कया न ज़ुल्मनि ते, मां तरक अलैया मिन दाबतिन, त ज़मीन ते को बि जेरो कोन बचे हा। वलाकी युअखिरुकुम इला अजल मुसमा, पर इहा जेका आहे मां कंहिं मुदत ताईं हिननि खे चांस थो ॾियां त माना सुधरनि। फ़ैज़ा जा अजलहुम, ऐं जॾहिं उहा मुदत पहुची थी वञे जंहिंखे मौत चइजे, ला यस्ताख़िरून साअतूं वला यस्तक़दिमून, पोइ तंहिं महिल हिकिड़ी घड़ी न हेॾे थींदी न घड़ी हेॾे थींदी। पोइ यजरून लिल्लाह मां यकरहून व तसिफ़ अलसिनतुमुल कज़िब, अलाह साईं अहिड़ी शइ मुक़ररु कंदा जो खेनि पसंदि ई कान हूंदी आहे। या जेकॾहिं चवंदा आहे हिन बुज़ुर्ग जे लाइ, मुअल बुज़ुर्ग जे लाइ बाबा मां ॾियां थो हीअ ॻऊं, ऐं हेॾां हीअ जेका आहे न मंडी ढगी आहे अलाह जे नाले क़ुर्बान कंदुसि, यानी इन चवनि कोन था पर इन आहे। ऐं चवंदा आहिनि त सन ज़िबानूं कूड़ बकंदियूं, व तसिफ़ अलसिनतुमुल कज़िब, कज़िब त ज़िबान कूड़ बकंदो, सननि छोटकारे जे लाइ चङाई आहे न। भला शक उन्हनि लाइ दोज़ख जी बाहि आहे, उहे हद खां लंघी वियल आहिनि। ताल्लाह, अलाह जो कसम आहे, लक़द अरसलना इला उममिन मिन क़ब्लिक, त बेशक तोखां अॻु उमतनि ना पैगंबर मोकिलियासीं। फ़ज़य्यन लहुम शैतान आमालुम, पोइ खेनि शैतान सन अमल चङार करे ॾेखारिया उमतनि खे, पोइ उहो अॼु सननि दोस्त आहे, उन्हनि लाइ ॾुखो ईंदड़ अज़ाब आहे। अॼु बि उनजो दोस्त आहे। वमा अंज़लना अलैकल किताब, हे पैगंबर तो ते क़ुर असां सिर्फ़ु हिकिड़े सबब जे करे नाज़िल कयो आहे। इन चए थो ए पैगंबर तो ते ही क़ुर इन खां सवाइ नाज़िल न कयोसीं त इल्ला लितुबय्यन लहुमुल्लज़ीन अख़्तरफ़ू फ़ीह, त माण्हुनि ताईं हिन आयत खे माना पहुचाए, अरबनि खे अरबीअ में पहुचाए ऐं ॿिया ॿोलियुनि में पहुचाए जंहिंमें ही तकरार था कनि। हे तकरार आहे न, जेको हे शिरक करणु, हे शिरक करणु मञनि ई कोन था, चवंदा न इहो जाइज़ आहे, इहो तकरार आहे, त क़ुर पढ़नि न। ऐं पोइ वहुदऊं व रहमतन लिक़ौमी यूमिनून, इन्हीअ में मोमिन क़ौम लाइ बाज ऐं हिदायत आहे। वल्लाहु अंज़ल मिन समाए मान फ़अहया बिल अर्द बाद मौतिहा, चए थो त पोइ ॾिसो अलाह ताला ज़मीन मरी थी वञे, सुकी ठोठ थी वञे, वरी अलाह ताला आसमान मां बारिश वसाए थो त जहिड़ी थी पवे। इन फ़ी ज़ालिकल आयाति लिक़ौमी यसमऊन, सिर्फ़ु इन्हीअ इवेंट खे, इन्हीअ इंसीडेंट खे जेकॾहिं को कन सां तवजह सां ॿुधे त इन्हनि में बि निशानी आहे त अलाह आहे जेको सिस्टम हलाए पिए थो। ब्रेक वठूं था इंशाअल्लाह।
अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब जल जलालहू सूरत अल-डहन में अॻिते ॿुधाए थो त वल्लाहु अंज़ल मिनस समाए मान, आसमान मां अलाह पाणी नाज़ुल करे थो, फ़अहया बिल अर्द बाद मोथा, त पोइ उहा ज़मीन जेका वीरानीअ खां पोइ जेका उन खे पोइ वरी उहा ज़िंदा थी पवे। इन फ़ी ज़ालिकल आयात लिक़ौमी यसमऊन, अलाह चए जेको रुगो क़ुर खे तवजह सां ॿुधनि त इहा ई आयत, हिकिड़ी आयत हुननि खे सुधारण जे लाइ खोड़ आहे। हाणे वरी हिकिड़ी ॿियो मिसाल चए थो इन लकुम फिल अनाम लइबरतन, चए थो हे जेके चौपायो माल आहे, या चए थो अलाह साईं तव्हां इन्हनि खे बि नथा सोचो त इन्हीअ में बि तव्हांजे लाइ वॾी इबरत जी ॻाल्हि आहे। यार इंसानु त सोचींदो आहे न, चौपाया माल ते कॾहिं तव्हां गौर कयो आहे? नुस्की कुम मिमाफ़ी बुतूनी मिनल बैन फर्स व दमन लबनन ख़ालिसन, त चए थो इन जे पेट में अंदरि मेजाहट छा आहे, रत आहे ऐं छेणा आहिनि। चए थो इन्हनि ॿिन्ही शयुनि जे विच मां असां आणे हिकिड़ी शइ कढूं था, ख़ालिस खीर, साइगल शारबीन जो पेरनि खे वणंदड़, इहो किथां थो अचे? इहो अछो रंग किथां थो अचे? ख़ुशबू किथां थी अचे? जॾहिं की निकिरे थो अंदरि जेकॾहिं मेंह खे कुहंदा छा हूंदो आहे? रुगो रतु हूंदो आहे ऐं छेणा हूंदा आहिनि न। इन्हनि मां कीअं थो निकिरी अचे ख़ालिस खीर जेको पियो ऐं ख़ुशि कयो था? इन में चए थो तव्हां इन में ई रुगो सोचो त तव्हांजे लाइ हिन में वॾी निशानी आहे। वमिन समात नखील वल आनाब, चए थो खजूं आहिनि ऐं अंगूर आहिनि, पोइ इहे खाइण जे लाइ न, इंजॉय कयो न। त तख़िज़ुन मिनू सकरनि, वरी इन्हनि खे मां नशो था ठाहियो। कीअं नशो ठाहिबो? नशो हिकिड़ी पलीती आहे जेका नाफ़रमानी जे करे उहा पैदा थी थिए। हाणे अंगूर तोखे अलाह ॾिनो आहे त खाओ न, न इन्हनि खे मां छा थो कयां जो ड्रमनि में विझी बूटनि सां लताड़े, होद में लताड़े पोइ वरी उनखे ड्रमनि में विझी उनखे ज़मीन में पूरे थो छॾियां साल 2 साल। अचे जो कीड़ा उतां निकिरंदा, कीड़ा काकूस कंदा, पेशाब कंदा, हंगंदा उन में अंदरि उन ड्रम में करे 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 अहिड़ो पलीत थी थो वञे जो इहा हिकिड़ी अलाह जी नाफ़रमानी, अलाह जे रिज़्क़ हलाल रिज़्क़ जी बेइज़ती करंदव त ज़ाहिर त उन में त नहूसत ईंदी। इहो शराब नहूसत आहे जेको तव्हां ते असरु थो करे। त चए थो त इन मां पोइ तव्हां नशो था ठाहियो, रिज़्क़नि हसना, ऐं ॿिया वरी इन खे सुहिणो रिज़्क़ करे इस्तेमालु था कनि। कतल खाओ अल्हम्दुलिल्लाह, अंगूर खाओ अल्हम्दुलिल्लाह, इन फ़ी ज़ालिकल आयात लिक़ौमी यक़िलून, अकुल वारनि जे लाइ अलाह जो हिन में निशानी आहे। त तव्हां छा था करे खाओ? जॾहिं शराब पियो त सम्झो त इहो कीड़नि जो मुटु ऐं काकूस आहे जेको तव्हांजे हिन शराब में पियल आहे। पोइ खणी उन में ख़ुशबू विझी तव्हांखे पियारनि था, पर सोर्स इहो ई आहे। ऐं पोइ उनजे करे जेको आहे पलीती थी थिए। औहा रब्बुक इलल नहल, सुभान अल्लाह। अलाह ताला चए थो माखीअ जे मखियुनि खे मां इंस्ट्रक्शन्स ॾेई छॾिया आहिनि ऐं ॾींदो रहां थो। नितख़ज़ी मिनल जिबाल बुयूतऊं व मिनल शजर व मिमा यरशून, त तव्हां घर वञी पहाड़नि में ठाहियो या वणनि ते ठाहियो, या का बि शइ ऊची आहे पोइ छित आहे उते वञी घर ठाहियो, हेठि ज़मीन ते कोन ठाहींदा। पोइ छा कंदव? सुम कुली मिन कुल समरात, पोइ हर क़िस्म जे ॿूटे मां उतां उनजो जूस चूसियो, हर क़िस्म जे गुल मां। फुसलकी सुबुल रबिक ज़ुलला, ऐं तव्हां ऐं हल पंहिंजे अलाह जे वाटुनि सां जेके अलाह तुंहिंजे लाइ मुसख़र। हाणे हिन ॿुधायो साईं, हाणे हीअ आयत त असुल आहे, माने इंसान खे बेहोश थी करे छॾे। यानी चवे थो त तूं नंढड़ी मखां ई 6-6 किलोमीटर पंहिंजे मानारे खां निकिरी थी वञी, त इहो रस्तो जेको तूं वठी थी वञी मोटी कीअं थी? इहे अलाह तोखे मोटाए थो। हिन जो हे ॾिसो, हाणे हिकिड़ो मिसाल आहे न, हे जेका माखी आहे न, जॾहिं पंहिंजे मानारे मां निकिरे थी त हितां गुल ते वेंदी, वरी होॾे वई, हुतां खईं, हुतां खईं, हुतां खईं। हाणे इहो जेको रस्तो आहे हिन जो न, इहो हवा में इहो बीह थो रहे, माना जीअं टनेल हूंदी आहे न, टनेल। ऐं वापसीअ में वरी इहा ई इन टनेल मां, माना सुरंग मां हितां मोटी पंहिंजे मानारे ते पहुचे थी। इहो तो अलाह साईं चए, साइंस बि इहा थी चवे त इहे जेके आहिनि से इहा माखीअ जी मख जॾहिं वञे थी त इहा अलाए छा थी छॾे, का अहिड़ी ख़ुशबू थी छॾे जो इहा हीअं गोल टनेल ठही थी वञे। पोइ हे जेतिरा वकड़ हणे थी, वरी वापसीअ में बि इन वकड़नि मां थींदी थींदी पंहिंजे घर पहुचे थी। इन ते अलाह फरमाएसि थो त फ़सलु की माना हल सुबुल रबिक ज़ुलला, अलाह जा रस्ता जेके अलाह तुंहिंजे लाइ मुसख़र करे छॾिया आहिनि। ऐं पोइ यख़रुज मिन बुतूना शराबुन मुख़्तलिफ़ अलवानू, पोइ तव्हांजे जिस्म मां इहे गुलनि जी रस जो प्रोसेस थी, तव्हांजे जिस्म मां हिकिड़ो माखी निकिरे थी जंहिंजा रंग मुख़्तलिफ़ आहिनि, शिफ़ा लिन्नास, जंहिंमें इंसान जे लाइ शफ़ा आहे।
सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इन फ़ी ज़ालिकल आयात लिक़ौमी यतफ़क्करून। ऐं इन में बि निशानी आहे जेके सोचनि। हाणे ॾिसो न, हे जेके हकीम इलाज कनि था उहे बि ॿूटनि मां कनि था न। हाणे जेसि ताईं हकीम आया तेसि ताईं त माखीअ जी मख खे अलाह चयो त तूं वञु हिन ॿूटे मां जूस खण, हिन मां उहो साॻियो हकीम वारो कमु, ऐं हुतां खणी वरी अचे माखी ठाहे थी। हाणे इन में शफ़ा आहे। ऐं इन में अचे थो त जेको मां लिटरेचर कढियो आहे, चए थो बीज़ यूज़ इलेक्ट्रिसिटी टू फाइंड फूड। माना हुननि जे अखियुनि में कंप्यूटर में इलेक्ट्रिसिटी आहे जो हुनखे ख़बर आहे त कहिड़े गुल ॾियो परते केतिरो आहे, उनजे कहिड़े क़िस्म जी रस आहे ऐं उतां किथां कढंदसि। आल्सो चए थो बीज़ आल्सो यूज़ ए सुपर कूल सेंस टू फाइंड फ्लावर्स विथ नेक्टार डिटेक्टिंग इलेक्ट्रिसिटी। नेक्टार हैज़ स्मॉल इलेक्ट्रिक चार्ज and bees can use that to sense which flowers have the most nectar। माना गुलनि में बि अलाह चए थो इलेक्ट्रिसिटी आहे ऐं उहे सिग्नल ॾियनि था त बीज़ उहे सिग्नल पढ़े थी त कहिड़े गुल में उहो नेक्टार मौजूदु आहे, अञा हुन डेवलप न कयो आहे। वरी चए थो त हनी बी फ्लाई एट स्पीड ऑफ अराउंड 25 किलोमीटर पर आवर। इहे 25 किलोमीटर कलाक जी रफ़्तार सां उॾामे थी। एंड बीट देयर विंग्स 200 टाइम पर सेकंड। ऐं हिकु सेकंड में पर जेके हणे थी 200 दफ़ा। हे कुदरत ॾिसो न अलाह जी छा ठाही अथई। द बी फाइंड देयर पाथ इलेक्ट्रोमैग्नेटिकली। माना उहे जेको रस्तो वरी मोटण वारो रस्तो इलेक्ट्रोमैग्नेटिक, उहो जेको टनेल ठाही थी इलेक्ट्रोमैग्नेट जे मां वापसि अंदरि अचे थी। तंहिंजे करे हदीस शरीफ़ आहे सही बुखारीअ जी त हिकिड़ो शख़्स आयो त मुंहिंजो भाउ जेको आहे सो हुनखे पेट में सूरु आहे। त रसूल सल्लम हुनखे फरमायो त वञी हिनखे माखी प्यार। वरी मोटी आयो, चईंसीं साईं कोन फ़ाइदो पियसि, चई वरी प्यार। वरी मोटी आयो, वरी टियों दफ़ो त चईंसीं मां प्यारियो त मां फ़ाइदो कोन्हे। त पाण सलाहु सलम फरमाए छा थो, चई त रसूल फरमायो सदक अल्लाह, अल्लाह सच चयो आहे क़ुर में त इन में शफ़ा आहे। व कज़ब बतन अख़ी, तुंहिंजो भाउ जो पेट कूड़ थो ॻाल्हाए। वञी माखी प्यारीसि ऐं चवंदा वरी जो वञी प्यारी त सही थी वियो। अलाह सच थो ॻाल्हाए। जेकॾहिं केरु चवे न साईं मूंखे त माखीअ मां फ़ाइदो, अड़े बाबा अलाह सच थो ॻाल्हाए, तुंहिंजो इहो जिस्म कूड़ थो ॻाल्हाए। पी बाक़ी इहो आहे सही बुखारी में कि शफ़ा जेका न अशफ़ा फ़ी सलासिन, 3 शयुनि में शफ़ा आहे। पहिरां थोरी अरबी ॾुखी आहे, मां अरुबरु मानी नथो कयां। त हिकिड़ी आहे त इहो माखी पियणु, बाक़ी हाणे दाग़ लॻराइणु या इहो आहे पिछने लॻवाइणु, माना उहो जेके ज़ोर सां रतु गंदो कढिबो आहे उहो अलॻि आहे। बाक़ी ॿिए जी मूंखे सम्झ में नथी अचे, अलाह ख़ैर कंदो। अॻिते चए थो त वल्लाहु ख़लक़कुम सुम्म यतवफ़ाकुम। चए थो यादि रखो तव्हांखे कंहिं पैदा कयो आहे, जंहिं पैदा कयो आहे उहो ई तव्हांखे मौत ॾींदो। मौत ॾियण वारी का ॿी हस्ती त कान्हे का। जंहिं पैदा कयो मौत ॾींदो। पोइ मिनकुम मई युरद इला अर्ज़िल उमिरि, के त सफ़ा झूर पोड़ा थी था वञनि। लिकईला यालम बाद इल्मिन शैया, जो केॾी बि साइंस हुजनि अकुलु हुजनि पर उहो अहिड़ी पीरियड अची थो वञे जो उहो सॼो अकुलु इल्मु हुननि खे सम्झ में कोन थो अचे, विसरी थो वञनि। इन अला अलीमुन क़दीर। तंहिंजे करे असां बि हाणे मुंहिंजी बि उमिरि 73 साल थी वई आहे, अञा त मां हलां कयां थो, थोरो सम्झां थो ॻाल्हियुनि खे, लेकिन टाइम आहे अॻिते जेकॾहिं अहिड़ी उमिरि जे जो इंसान खे जेको सो अहिड़ी निकमीअ उमिरि ॾांहुं मोटाए वेंदो आहे त ॼाइण खां पोइ कुझु न ॼाणे, त इन खां दुआ घुरिबी आहे ऐं अलाह जे रसूल घुरिया। अचो घुरूं। अलाह चए थो अल्लाहुम इनी औज़ बिक मिन अर्ज़िल उमिरि। अलाह साईं मां इन बेवसीअ जी वॾी उमिरि खां पनाह थो घुरां, जंहिंमें मां बिल्कुलु मुहताज थी वञा, ॿिया मुंहिंजी मदद करण लाइ कनि। अलाह ताला खां मां दुआ घुरां थो अलाह साईं इन मुहताजीअ जी ज़िंदगीअ खां असांखे पनाह ॾे। हलंदे हलाए मुंहिंजी ॾाॾी 120 सालनि जी ॿरोचाणी हुई, जावरी ॿरोचाणी। उन जो मां नंढो हूंदोसि त खट ते सुती पवंदो, मां हेठां लिकी चवंदुसि त छा थी चवे, पोइ चवंदी हुई भई अलाह खे, अलाह साईं हलंदे हलाइजांइ, अलाह साईं हलंदे हलाइजांइ, अलाह साईं हलंदे हलाइजांइ। इहो आहे न चवण जो। असां वटि पोढ़ा ॿ आहिनि, पंहिंजा सुयूं हणूं था हलूं, बहरहाल सननि मर्ज़ी आहे। इन अलाह अलीमुन क़दीर, छो त अलाह ॼाणंदड़ ऐं वस वारो आहे।
बाक़ी चए थो त वल्ला फज़ल बादकुम अला बादिन फी रिज़्क़, बाक़ी चए थो त अलाह तव्हां मां हिकिड़नि खे वधीक रिज़्क़ ॾिए थो, कंहिंखे घटि ॾिए थो। इहो अलाह साईं जो पंहिंजो सिस्टम आहे। जेकॾहिं इन डिफरेंस न पैदा कंदो त पोइ कम कोन हलंदा। तूं बि रहीस, मां बि रहीस, पोइ गॾो केरु हक़ ॾींदो? बाक़ी पंहिंजे जेके से उहे अलाह फ़रमाए थो त जिन खे मां रोज़ी वधाए ॾियां थो उन्हनि जे मथां कुझु ड्यूटियूं लॻाए थो छॾियां त हितां जी वधियल रोज़ी आहे, इन में ग़रीबनि खे ॾियो, ज़कात ॾियो, कयो, पंहिंजे जेके घर में कमु करण वारनि खे वधाए ॾियो। अफ़ बि नेमत यजहदून, चए पोइ अलाह जे नेम जो इनकार था कयो छा? अलाह जअल लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजन, ऐं चए थो अलाह तव्हांजे डिज़ाइन वारियूं डिज़ाइन में तव्हां जूं ज़ालूं पैदा कयूं आहिनि। औरत ऐं मर्द जी एनाटामी साॻी आहे। जॾहिं डॉक्टर ऑपरेशन कंदो न किडनीअ जो, इहो कोन पुछंदो मर्द आहे या माई आहे, छो त हुनजी किडनीअ जो फंक्शन साॻियो आहे ॿिन्ही जो। तंहिं करे हू ॼणो की असां मां ठहियलूं आहिनि। जअल लकुम मिन अज़वाजकुम बनी हफ़्दा, पोइ उन ज़ालुनि मां तव्हांखे पुट ऐं पोटा ॾिना। वरज़क़कुम अल्लाहु मिन तय्यिबात, पोइ अलाह तव्हांखे खाइण जूं शयूं सुठियूं थो ॾिए। हींअर छा छा वेठा खाओ? अंगूर खाओ था, मच्छूं, गोश्त, चांवर, सयूं, सीरा खाओ था न। चए थो वरज़क़कुम मिन तय्यिबात, अलाह तव्हांखे एॾियूं शयूं खाराए थो। अफ़ बिल बातिल यूमिनून, पोइ तव्हां कूड़ खे था मञो, ठॻियुनि खे था मञो, अलाह जी मुखालफ़त था कयो। पोइ माना इहे त अलाह जे नेम तव्हां इनकार था कयो। कल्ह मां तव्हांखे हिकिड़ी ॿुधाई न त ए मुंहिंजा नफ़्स, जेकॾहिं तोखे गुनाह करण जो शौक़ु आहे त अहिड़ी जाइ ते कर वञी जिते अलाह तोखे न ॾिसे। ऐं ए नफ़्स जेकॾहिं तूं अलाह जा हुकुम नथो वञी त पोइ अलाह जो रिज़्क़ बि न खा। छो थो खाई अलाह जो रिज़्क़? इहे कल्ह मां तव्हांखे 4 इहे कंडीशन ॿुधायूं। बाक़ी वयाबदून मिन दूनिल्लाह मा ला यमलिकु लहुम रिज़्क़न मिन समावात वल अर्द, अलाह खां सवाइ जिन खे तव्हां सॼो था, इहे न आसमान में ज़मीन में अलाह चए थो मूं उन्हनि खे पावर ई कोन ॾिनो आहे जो तव्हांखे रिज़्क़ ॾियनि। वला यस्ततिऊन, हिकिड़ी ज़रो बि कोन ॾींदा, ऐं न हुनखे पावर आहे त मां तव्हांखे ॾींदा। फला तज़रबू लिल्लाहिल अमसाल, पोइ अलाह लाइ अहिड़ा बुछड़ा मिसाल न पैदा कयो जो फलाणे जे करे मूंखे एतिरो मिलियो आहे। इन अलाह यालम व अंतुम ला तअलमून, छो त अलाह ॼाणंदड़ आहे, न आहे ॼाणींदड़। हाणे हिकिड़ो मिसाल थो अलाह साईं चए थो ज़रब अलाह मसलन, चए थो हाणे हिकिड़ो मिसाल वठो। माना हिन जी बि आहे जेको पढ़ा, ज़रब अलाह मसला, अलाह हिकिड़ो मिसाल थो बयानु करे। मिसलन अबदन ममलूकन, हिकिड़ो बानो आहे जेको ख़रीद थियल बानो आहे। ला यक़दुर अला शैइन, जंहिं वटि का प्रॉपर्टी कान्हे, का कुझु बि कोन्हे। वमन रज़क़नाहु मिन्ना रिज़्क़न हसना, वरी हिकिड़ो अहिड़ो आहे जेको आज़ादु आहे, उनखे अलाह रिज़्क़ ॾिनो आहे। हुअ युनफ़िक़ मिन्हु सिरऊं व जहरा, ऐं उहो अलाह जे रस्ते में ख़र्च करे थो, ॾेखारे ॾिए थो, लिकाए ॾिए थो। पोइ हल यस्तवुन, पोइ ॿई बराबरि आहिनि। हाणे त माशाअल्लाह इहे बाना त असां वटि कोन्हनि के, पर अॻे ज़माने में ॿारहां ख़रीद कबा जंगनि में, जंगियूं लॻंदियूं त इहे बाना मिलंदा। त पोइ चए थो हिकिड़ो बानो आहे जंहिंजे प्रॉपर्टी कान्हे, टको खीसे में कोन्हेसि को, ऐं जेको ॿियो आहे हिकिड़ो अलाह हुनखे रिज़्क़ ॾिनो आहे, सभु कुझु अथसि, अलाह जे रस्ते में ख़र्च करे थो, त ॿई बराबरि आहिनि। अल्हम्दुलिल्लाह बल अक्सरुहुम ला यअलमून, पर अक्सर त माण्हू इन क़ुर खे पढ़नि ई कोन था माना सां, त इहो बि नथा सम्झी सघनि। ब्रेक वठूं था इंशाअल्लाह। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। अलाह तव्हांखे बि बर्दाश्त ॾिए, मूंखे बि अलाह सां हिमत ॾिए त कंटिन्यू कयूं पिया था। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हे सहरी टाइम में आऊं आहियां शफ़ी अहमद लाखो। सूरह नहल जी आयत नंबर 76 ते पहुता आहियूं त रब फरमाए थो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, ज़रब अल्लाहु मसलन रजुलैन, चए थो हिकिड़ा ॿिनि मर्दनि जो असां अलाह चयो मां तव्हांखे मिसाल सम्झायां थो। हाणे ॿुधो न छा थो चवे। आदमा अबकम, हिकिड़ो जेको आहे सो गूंगो आहे, ॻाल्हाए नथो सघे। ला यक़दुर अला शैइन, कंहिं बि शइ ते वसु कोन्हे को। उहो कल्लुन अला मौला, ऐं पंहिंजे मालिक ते बार आहे, छो गूंगो आहे न। ऐं न मां युवजहू ला यात बि ख़ैरिन, ऐं जेॾां मोकिलेसि थो त कुझु न कुझु नुक़सानु करे थो अचे। त छा इहो बराबरि आहे? हल यस्तवी हुअ मई यामुर बिल अदल, त हिकिड़ो शख़्स आहे जेको अदल जो हुकुम थो करे, इंसाफ़ थो करे, भलाई थो करे, वहू अला सिरातिन मुस्तक़ीम,
ऐं सिधे रस्ते ते हुजे, इहे बराबरि आहिनि भई। लिल्लाहि ग़ैबु समावात वल अर्द, आसमाननि ज़मीननि जो ॻुझ अलाह खे मालूम आहे। वमारा अमुर साद इल्ला कलम लम्हल बसर, क़यामत आइणु अलाह याक़ूब हुकुम करे थो अलाह साईं त माना अखि छिंभ जी देरि आहे। ओ हू अक़रब, या इन खां बि जल्दी। छा मतिलबु आहे हिन जो? माना अलाह ताला जो सिस्टम एॾो ऑटोमेटिक आहे जो अलाह पाक खे कंहिं बि शइ खे ठाहिण में, कंहिं हुकुम करण में अखि छिंभ थी थिए, एॾो सिस्टम आहे अलाह साईं जो। इन अलाह अला कुल शैइन क़दीर, बेशक अलाह ताला हर शइ ते वस वारो आहे। वल्लाहु अख़रजकुम मिन बुतून उम्हातिकुम ला तअलमून शैया, चए थो जॾहिं अलाह अव्हां खे माउ जे पेटनि मां पैदा थो करे त ओॾी महिल तव्हांखे का ख़बर न केमिस्ट्री, न फिज़िक्स, न दुनिया, न मोबाइल, कुझु बि न। ॿार आहियो नंढड़ा, पोइ अव्हां जा कन ऐं अखियूं ऐं दिलियूं बणायईं, उन ॿारु नंढड़ो, उनजी दिलि ठही आहे न। दिलि जो ऑपरेशन ते लखे रुपया ख़र्चु अचनि था, पर माउ जे पेट में उहा दिलि ठहे पैदा थी वञे। को बि डॉक्टर दुनिया में दिलि ठाहे कोन थो सघे गोश्त मां, उहा माउ जे पेट में पैदा थी वञे। छाजे लाइ? लअल्लकुम तशकुरून, त तव्हां शुकुरु कयो त तव्हांखे औलाद ॾिनो अथसि जंहिंमें अलाह साईं अंदरि जे माउ जे पेट में सभा जा उज़वा ठाहे ऐं ॿाहिरि कढियो आहे। रसूल सलाम फरमाए थो त अल्लाह ताला चयो आहे, अल्लाह फरमाता है कि जिसने मेरे दोस्त से दुश्मनी की मैं उसे ऐलान जंग करता हूँ। ये सही बुखारी हदीस आहे। इहा मां सिंधीअ में तर्जुमो कयां। ऐं मुंहिंजो बानो मुंहिंजे फ़र्ज़ु कयल शयुनि खे मूंसां कुर्ब हासिलु कंदो। माना जेके मां फ़र्ज़ु कयूं आहिनि न शयूं, उन फ़र्ज़नि जी अदायगीअ सां मुंहिंजे वेझो थिए थो मुंहिंजो बानो। मुंहिंजो बानो वरी नफ़िलनि जे ज़रिए मूंसां कुर्ब हासिलु थो करे, एसि ताईं जो मां हुन सां न नफ़िलनि जे करे मुहबत करणु थो लॻां। ऐं जॾहिं मां हुन सां मुहबत कयां थो त उन जा कन थी थो वञा जंहिंसां हू ॿुधे थो, उन जूं अखियूं थी थो वञा जंहिंसां हू ॾिसे थो, उन जो हथ थी थो वञा जंहिंसां पकिड़े थो, उन जा मां पेर थी थो वञा जंहिंसां हू हले थो। अगरि हू मूंखां का शइ घुरे त मां उनखे ॾियां थो, अगरि मूंखां हू पनाह घुरे त पनाह ॾियांसि थो। ऐं जंहिं कम खे करण वारो हूंदो आहियां, जेको मां हिन जो कुझु दुआ जेका उघाइण वारो हूंदो आहे त उन में मां देरि कोन कंदो आहियां। ऐं जेसि ताईं मुंहिंजो नफ़्स मोमिन सां तरदर हूंदो आहे, इहा मूंखे उर्दू बि सम्झ में अचे, मां हितां अरबीअ में थो ॾिसां। पोइ मां तरत अन शईन अना फ़ाइलू तर्द दी अन नफ़्स मोमिन यकरोल मौत वना अकरहो मसालो। यानी चए थो त इहो जेको आहे सो जॾहिं जेसि ताईं मूंखां हटे नथो पोइ हिते, ऐं जेको आहे सो ऐं पंहिंजो जेकॾहिं हू मौत खां जेको किराहत करे थो त पोइ मां बि हिन सां जेको सो इन में सारी, जेकॾहिं मौत खे मकरू सम्झे थो त मां बि उनखे बुरे सम्झण में सम्झां थो, उनखे बुरो थो सम्झां। बहरहाल रब साईं फरमाए थो त अलम यरो इलल तईर मुसख़रातिन फी जवे समा, चए थो तव्हां ॾिसो न त पखी जेको आहे सो कीअं हवा में बीठो आहे। मां यम सिखुन इल्लाह, इहो अलाह हिनखे पकिड़े बीठो आहे, कुदरत पकिड़े बीठी आहे। इन फी ज़ालिकल आयातिल क़ौमियून, ईमान वारी निशानी। हाणे ॾिसो इनखे मां हीअं थो सम्झायां, तव्हां उथी बीहो, जुती लाहे बीही वियो न, हाणे साॻियो ई माण्हू मोल हुजे, उनजे लाश खे खणी ॿिनि पेरनि ते बीहारे ॾेखारियो, कॾहिं कोन बीहंदो। माना असांजो बीहण बि अलाह जे मदद सां आहे। हे कननि में अलाह ताला का रिंग विधी आहे पाणीअ वारी, जेका उहा कंप्यूटराइज़ सिस्टम सां असांखे बैलेंस थी करे, न त किरी पोइ जेको रसे ते हलंदा लकिड़ो हीअं हीअं कंदा आहिनि न, असांखे बि उहो लकिड़ो खपे हिन नंढड़नि पेरनि ते बीहण जे करे। लेकिन अलाह ताला उहो लकिड़ो असांजे कननि में ॾिनो आहे जंहिंसां बैलेंस था कयूं। जॾहिं कननि में इन्फेक्शन थींदी आहे त माण्हू चकर ईंदा अथसि, किरंदो आहे। त इहे जेके पखी मथे हवा में बीठा आहिनि, अलाह उन्हीअ खे बि झलियो बीठो आहे जीअं असां ॿिनि पेरनि ते असांखे बीहारियो बीठो आहे। बेशक हिन में ईमान वारी क़ौम लाइ निशानियूं आहिनि। बाक़ी अलाह ताला तव्हांजे लाइ आराम लाइ शयूं पैदा कयूं। वल्लाहु जअल लकुम मिन बुयूतिकुम सकनऊं, अलाह अव्हांजे घरनि मां अव्हां लाइ आराम जो हंधु बणायो, ऐं जानवरनि जे चमड़नि मां अव्हां लाइ घर बणायईं, जिन खे अमीं पंहिंजे मुसाविरे ॾींहंनि ऐं पंहिंजे खेमा ठाहियो था। ऐं वरी पोइ इन जानवरनि जे जेको आहे सो इहे जेके ॾास आहे जानवरनि जी, ऐं इन्हीअ मां जेको आहे सो उनजे वारनि मां तव्हां शयूं ठाहियो था, रसा ठाहियो था। वल्लाहु जअल लकुम मिमा ख़लक़ ज़िलालऊं,
अलाह ताला जेके पंहिंजो ख़लकियल शयुनि मां अव्हां लाइ छाऊं ठाहियईं, जबलनि मां अव्हां लाइ चुरूं बणायईं ऐं अव्हां लाइ कपिड़ा बणाई जे अव्हां खे गर्मीअ ऐं सर्दीअ खां बचाईंदा आहिनि। अहिड़ी तरह अलाह अव्हां ते पंहिंजी नेमत पूरी कंदो आहे। कज़ालिक युतिम नेमतू अलैकुम लअल्लकुम तुस्लिमून, त मन में फ़रमान बरदारी कयो। फ़इन तवलव, पर जेकॾहिं अहिड़ियूं अलाह जूं सभु शयूं ठोके ठोके इस्तेमालु बि कयो था, पर अलाह खे सम्झो कोन था, उनजे हुकुमनि ते नथा हलो, फ़इन्नमा अलैकल बलागुल मुबीन, त पोइ नबी करीम सलाम तव्हांजी ड्यूटी सिर्फ़ु इहो मुंहिंजो मैसेज पहुचाइणो। हींअर जेको हीउ दर्स आहे, इहा बि मां कंहिं ते को सख़्ती कोन थो करे सघां, मुंहिंजो कमु आहे त क़ुर जी ॻाल्हि तव्हां ताईं पहुचायां। इहा अलाह साईं फरमाए थो। यरफ़ून नेमत अलाह, अलाह चए थो माण्हुनि खे ख़बर आहे त अलाह जूं नेमतूं कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि मूंसां, अखियुनि जी नेमत, कननि जी नेमत, हर शइ। सुम युनकिरून हा व अक्सरुल काफ़रून, पोइ वरी इन जी अहमियत महसूसु न कंदा आहिनि, वरी उनखे मञींदा कोन्हनि, ऐं तंहिंजे करे अक्सरियत काफ़र आहिनि। योम नबस मिन कुल उमतिन शहीदनि, जंहिं ॾींहुं हर कंहिं टोलीअ मां हिकिड़ो शाहिद खड़ो कंदासीं। उन्हनि ॾींहंनि काफ़रनि खे उज़ुर करण लाइ मोकल न ॾिबी। वइज़ारा लज़ीन ज़लमुल अज़ाब, पोइ जॾहिं ज़ालिम अज़ाब ॾिसंदा, फला युख़फ़ुफ़ अनहुम, त पोइ इहो अज़ाब घटि कोन थींदनि, वला हुम युनज़रून, न की वरी हुननि खे रिसेस या मोहलत ॾिबी त हाणे ठीकु आहे, हाणे तव्हांखे पादर लॻा न, हाणे अधु कलाक रेस कयो त वरी ठोकियूं था पादर, मोहलत बि कान मिलंदी। क़यामत जे ॾींहं ते ईअं ई थींदो न, जिन खे शिरक कनि था, या जेके हिंदू जिन मूर्तियुनि में जिन बुज़ुर्गनि खे सॾनि था या मोहलनि खे सॾिजनि था, जॾहिं की अलाह जा सचा वली हुआ, उन्हनि खे त असां चऊं ई कोन था न, ऐं उन्हनि कॾहिं चयो बि कोन्हे त तव्हां असां खां पोइ असां मोहन खे पुकारजो। शालती जो ॾाता और ॾुख कया पाणा मथे मङणे, मूं दर छॾियो पिनी को ॿिया। चए थो रब थो चए त तूं मुंहिंजो दर छॾे ॿियनि खां पियो थो घुरी, ऐं इन शाह लतीफ़ एॾो शिरक जे ख़िलाफ़ु ॻाल्हायो आहे। पर पोइ छा थींदो, जो हींअर वञी उन खां पुट बि घुरनि था, पोइ चवंदा ॾिनो अथई। हाणे हिते हिकिड़ो मिसाल तंहिंखे मां हिनखे स्पेसिफिक करे थो ॿुधायां। चए थो इज़ा र लज़ीन अशरकू शुरकाहुम, मिसाल तौरु उहे माण्हू इन शरीक ॾिस, हाणे अचो हीअं था कयूं, हिकिड़ा माण्हू हूंदा भिट शाह वारा सभु जेके पिनंदा आहिनि वञी क़बरुनि तां, उहो शाह लती भिटाई खे ॾिसंदा त अलाह खे चवंदा, अलाह साईं कालू रबना हाउला शुरकाउन लज़ी कुन्ना नदऊ मिज़ुन, साईं हे त आहे जेको असांखे पुट ॾियारींदो तोखां, ऐं असीं तोखां सवाइ हिन खां घुरंदासीं। त छा चवंदो शाह लती भिटाई उन्हनि खे या बुज़ुर्ग, चवंदो फ अलकू इलैहिमिल कौल, उहे उन्हनि खे जवाबु ॾींदा, इन कुम लकाज़िबून, हलो कूड़ा, असां सां सॾ ई कोन ॿुधा। पोइ अलकू इलाह यौमइज़िन सलम, पोइ वाड़ा थी वेंदा, पोइ वरी अलाह जा ॾाढो आजिज़ी कंदा, ऐं बसि ज़ल अनु मां कयूं यफ़्तरून, जेके इहे कूड़ पे ठाहिनि उहो हथनि मां निकिरियो, त हाणे पाण मालिक चए थो मूं त सॾ ई कोन ॿुधा, त हाणे काॾे वञूं। अलज़ीन कफ़रू व सद्दू अन सबीलिल्लाह, पोइ बाक़ी जेके माण्हू इन्हनि मां बेनिफिट हासिलु कनि था, हे मूर्तियुनि जे आॾो हिंदू या मके जा पेतियूं रखियूं वेठा ॾोकड़ पे कमायनि, त इहे आहिनि जेके इंसान खे सिधे रस्ते खां रोकनि था। कोन था चवनि बाबा हेॾे छा था कयो, हलो वञो क़ुर पढ़ो, अलाह ताला खां घुरो। त इन्हनि खे छा कंदो, जेके इन सिलसिले सां पाण खे वॾो था कराइनि, पेरे था पवराइनि, चंदा था खाइनि, त अलाह फरमाए थो अलज़ीन कफ़रू व सद्दू अन सबीलिल्लाह, जेके अलाह जे वाट में खां माण्हुनि खे झलियऊं, ज़िदनाहुम अज़ाबन, त उन्हनि खे अज़ाब वधंदो, फ़ोक अज़ाब, जेको अज़ाब मथां अज़ाब वधंदो, बिमा कानू यफ़्सिकून, जे फ़साद कंदा। योम नबअस फ़ी कुल उमतिन शहीदन अलैहिम मिन अनफुसिहिम, ऐं पोइ हर क़ौम मां असां शाहिद खणी ईंदासीं, इन्हनि जे मथां शाहिदी ईंदा। नेक माण्हू चवंदा साईं असां बि रहंदासीं, असां हिनखे झलींदासीं, मुड़नि कोन पिया, क़ुर जूं चिटियूं आयतूं ॿुधाईंदासीं, उहे ॿुधनि ई कोन पिया। ऐं पोइ जंहिं नाबे खे शहीदन अलाहुला, ऐं पोइ नबी करीम सलाहु सलम तोखे तुंहिंजी उमत जे मथां बि शाहिद वठी ईंदासीं, त तव्हां चवंदो मां त तव्हांखे क़ुर पहुचायो, पोइ उन खां पोइ मुंहिंजा जेके उमती आहे उन्हनि तव्हां ताईं क़ुर जूं ॻाल्हियूं कयूं, मुंहिंजूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधायूं, मां शाहिदी थो ॾियां। नज़लना अलैकल किताब तिबियान लिकुल शइ, अलाह चए थो हीउ जेको मूं क़ुर नाज़ुल कयो आहे न, इन्हीअ में हिन दुनिया जे मसाइलनि खे हल करण जे लाइ हर इंस्ट्रक्शन मौजूदु आहे। तिबियान लिकुल शइ व हुदऊं व रहमतन, हिदायत रहमत आहे, व बुशरा ऐं ख़ुशख़बरी लिल मुस्लिमिन लाइ। माना हीउ क़ुर पाक हिन दुनिया में जेके क़यामत ताईं इशूज़ थियनि था उनखे एड्रेस करे थो। हिन में इहो अलाह जो दावा आहे, मालिक जो दावा आहे। अलाह फरमाए थो
इन अल्लाह यामुर बिल अदल वल ihसान व ईताए ज़िल क़ुर्बा। चए थो अल्लाह जेके हिन में हुकुम ॾिना आहिनि न, उन्हनि हुकुमनि जो मक़सदु आहे अदुल क़ाइमु करणु, अहसान करणु, मिटनि ग़रीब मिटनि माइटनि खे ॾियणु, यनहा अनिल फ़हशा ऐं बुराईअ खां पासो करणु, वल मुनकर वल बग़ी ऐं ज़बरदस्तीअ खां पासो करणु। यहज़िकुम अल्लाह तव्हांखे क़ुर में इहे ई ॻाल्हियूं सम्झाए थो, लअल्लकुम तज़क्करून, त माना तव्हां नसीहत वठो। क़ुर माना क़ुर ऐं सुनत। तंहिंजे करे अल्लाह चए थो औफ़ू बि अहदिल्लाह इज़ा आहदतुम, जेकॾहिं तव्हां अलाह जो नालो वठी अलाह जो कसम खणी तव्हां को अंजाम कयो आहे त उनखे पूरो कयो। वला तनकुज़ुल ऐमान बाद तौक़ीदहा, ऐं कसमनि खे पके करण खां पोइ उनखे टोड़ियो न। फ़क़त जअलतुमुल्लाह अलैकुम कफ़ीला, ऐं बेशक अलाह खे पाण तां तव्हां निगाहबान कयो त मां अलाह शायदि मां हे कमु कंदुसि। इन अल्लाह यअलमु मा तफ़अलून, जेको तव्हां कयो था अलाह ॼाणे थो। लेकिन इहो आहे हीअ अहम आहे त जेकॾहिं हिकिड़ो तव्हां कसम खणो था ऐं पोइ सम्झो, चलो ब्रेक वठूं था पोइ। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सहरी टाइम, मां आहियां इंजीनियर शफ़ीमत लाखो। अल्लाह ताला थोरो वक़्तु पहले मां तव्हांखे अल्लाह फरमाए थो हिकिड़े मुंहिंजा कसम खणी को वाइदो कयो था त हुनखे पूरो कयो, ऐं पोइ टके पैसे ते जे करे इहा कसम न भञो, छो त तव्हां अल्लाह खे पाण ते निगाहबान मुक़ररु कयो आहे हिन कसम खणण जे करे। छो त जेको कुझु कयो था अल्लाह ॼाणे थो। पर ॿियो शर्त आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो सही बुख़ारी में, इन्नी वल्लाह इन शा अल्लाह ला अहलिफ अला यमीन, चए थो मां अलाह जे नाले ते जेकॾहिं को कसम खणां थो, पर फ़अरा ग़ैरा ख़ैरन मिनहा, पर मां ॾिसां थो त हिन कसम खां वधीक हूअ ॿी का शइ वधीक अहम आहे ऐं वधीक उन्हीअ में जेको आहे सो भलाई आहे, त पोइ मां उहो कमु कयां थो, कसम टोड़े ऐं हिन जो कफ़ारो अदा कयां थो। मिसाल तौरु तव्हांखे कंहिं इंफॉर्मेशन ॾिनी साईं हो माण्हू जेको आहे सो अहिड़ो आहे हीअं कयो अथई हीअं कयो अथई, त हे थो चए मां ठीकु आहे मां अलाह जो कसम थो खणां त आईंदा हिन खे पंहिंजो हारी न कंदुसि। पर पोइ अॻिते हली हिनखे ख़बर पई थी त इहा ॻाल्हि कूड़ी निकिती, त पोइ छा करे जो पंहिंजो कसम टोड़े ऐं कसम जो कफ़ारो करे, जेको छा 3 ॾींहं रोज़ान या कुझु आहे उहो 10 मिसकिननि खे खाधो खाराइणु वग़ैरह वग़ैरह। नबी साईं थो चए त मां टोड़ींदुसि। अल्हम्दुलिल्लाह। अलाह साईं थो फरमाए त ॾिसो न, तव्हां हिन दुनिया में नेकी कयो था, ग़रीबनि जी मदद कयो था, सभु कुझु अल्हम्दुलिल्लाह कयो था, पोइ ईअं न त एतिरो सवाबु करे पोइ पछाड़ीअ में वरी अहिड़ो कमु कयो जो सॼो सवाब जो खानो ई ख़ाली करे छॾियो। हाणे इहो क़ुर हिकिड़ो मिसाल थो ॾिए, ॿुधो। वला तकुनू कल्लती नक़ज़त ग़ज़लहा मिन बाद क़ुव्वतिन अनकासा, चए थो हिकिड़ी औरत वांगुरु न थियो जो हिकिड़ी औरत सुट पंहिंजो धागा ठाहे छॾिया आहिनि, सॼो वॾो ढेरो ठाहियो अथई, पोइ वरी छा थी करे जो कैंची खणी सॼो टुकर टुकर कपटे थी छॾे। तंहिंजे करे तव्हां तत्तख़िज़ून ऐमानकुम दख़लन बैनकुम, ऐं पोइ अवी कसमनि खे इन लाइ तव्हां पाण में हीलो बणायो त हिकिड़े खां तव्हांखे वधीक माल थिए या असां खटे वञूं, ईअं न कयो। इहो माना ॼण सुट कटणु थियो। इन्नमा यबलुकुमुल्लाह बि, अलाह त तव्हांजी इन में आज़माइश थो करे। वल युबैनन लकुम यौमल क़ियामत मा कुंतुम तख़्तलिफ़ून, पोइ क़यामत ॾींहुं जेको तकरार कयो था त क़यामत ॾींहुं अलाह ताला बयानु कंदो, तव्हांजे आॾो सॼो अची वेंदो। वलौ शाअ अल्लाह लजअलकुम उम्मतन वाहिदतन, बाक़ी अलाह चए थो मुंहिंजे हथ में देरि कहिड़ी आहे, मां जेकॾहिं हींअर ऑर्डर कयां त हिंदू बि मुस्लमान, जर्मन बि मुस्लमान, अमरीका सभु हिकु क़ौम थी वञे, देरि घणी लॻंदी अलाह साईं खे। चए थो वलौ शाअ लजअलकुम उम्मतन वाहिदतन, हिकिड़ी टोली करे छॾियां, पर जंहिं लाइ वणंदो अथसि तंहिंखे गुमराह कंदो आहे, जंहिं लाइ वणंदो तंहिंखे हिदायत ॾींदो आहे। उहो इंसान जे प्रकार खे ॾिसी इहो अलाह फ़ैसिलो कंदो। वल तुसअलुन अम्मा कुंतुम तामलून, बाक़ी तव्हां खां पुछाणो त ज़रूरु कंदो त तव्हां हीउ कमु छो कयो जॾहिं मूं तव्हांखे मना कयो, तव्हां हीउ कमु छो न कयो जंहिंजे लाइ मूं तव्हांखे चयो त कयो। वला तत्तख़िज़ू ऐमानकुम दख़लन बैनकुम, बाक़ी इहो जेको बार बार कसम खणणु, माने पंहिंजो जेको आहे सो हर अलाह जो कसम आहे,
मां नथो चवां इहे अहिड़ा कम न कयो। अमी पंहिंजे क़स्मनि खे पाण में ठगी न बणायो, न त उन्हनि जे पके करण खां पोइ उन्हनि अव्हां जा पेर तिरकंदा ऐं माण्हुनि खे अलाह जे वाट खां झलण सबबु आहे सज़ा चखंदव। वलकुम अज़ाबुन अज़ीम, अव्हां खे वॾो अज़ाब थींदो। मश्करी न कयो अलाह जे क़स्मनि सां। वला तश्तरू बिअहदिल्लाह समनन कली, तव्हां अलाह जे हुकुमनि खे टके पैसे ते न विकिणो, अलाह जे हुकुमनि खे पैसनि ते न विकिणो। अलाह जॾहिं चयो आहे त हीअ न कयो, हाणे मूंखे 20 रुपया था मिलनि या 2000 मिलनि था या 2 लख रुपया था मिलनि त अलाह जो हुकुम छुटो। इन्नमा इंदल्लाहु खैरुन लकुम, छो त अलाह वटि तव्हांजे लाइ वॾो ख़ैरु रखियलु आहे। एॾी वॾी जन्नत आहे जंहिंखे तव्हां पैसनि में तोरे कोन था सघो। इन कुंतुम तालमून, जेकॾहिं तव्हांखे ख़बर आहे। मां इंदकुम यनफदु, हे ठगी करे रिश्वत करे जेको ख़र्चु गॾु कयो था इहो आख़िर ख़तमु थी वेंदो, या तव्हां मरी वेंदव वरी पोयां खपाईंदा। वमा इंदल्लाह बाक़, जेको अलाह वटि आहे सो बाक़ी बचंदो। वर नज़ियन्नल लज़ीन सबरू, बाक़ी जेको मुड़ुसु माण्हू थी इन अलाह जे हुकुमनि ते हलंदा, पोइ चाहे टोकूं थियनि, ताना थियनि, सख़्ती थिए, त पोइ अलाह चए थो उन्हनि जेके अजरहुम बि अहसन में कानू या अमलूं, त असां अमलनि जो बिल्कुलु चङी तरह बदिलो ॾींदासीं। अलाह फरमाए थो मन अमिल सालिहन में ज़करिन व उनसा, पोइ जेको चङो अमल कयो, पोइ ज़ाल हुजे या मर्द हुजे या माई हुजे, पर फहू मोमिनुन, पर अलाह जे करे चङो अमल करे, नेकीअ जे लाइ शुहरत लाइ न, पोइ छा थींदो? फलनुहियन्नहु हयातन तय्यबा। सुभान अल्लाह, हिन आयत जे हिन टुकड़े ते मां त चवां थो 100 दफ़ा सुभान अल्लाह चओ, त चए थो त मां तव्हां जेकॾहिं नेक अमल कयो था, चाहे औरत मर्द हुजे, त आऊं तव्हांजी हीअ जेका ज़िंदगी जंहिंमें हींअर रहियो वेठा आहियो न, इन जी क्वालिटी करे बहितरीन करे ॾाढो इंजॉय कंदव ज़िंदगी। चए थो फलनुहियन्नहु हयातन तय्यबा, इंजॉय कंदव, खाइणु इंजॉय कंदव, सुम्हणु इंजॉय कंदव, दिलि में अहिड़ो सुकून, अहिड़ो मुस्कुराईंदव, अहिड़ो ख़ुशि हूंदव जो ॼण तव्हां जन्नत में पहुची आयो। तॾहिं फरमायो अथनि त जेको माण्हू हिन दुनिया में जन्नत जी फीलिंग नथो हासिलु करे, उहो माण्हू जन्नत में वञे बि कोन थो। ऐं जेको माण्हू हिन दुनिया में दोज़ख जी फीलिंग हासिलु करे थो, दोज़ख में थो वञे, साड़ करणु, हाव जो सड़णु, टोकूं करणु, रड़ियूं करणु वग़ैरह, निंड जो न अचणु। ऐं चए थो त हिन दुनिया में मां तव्हांखे ख़ुशी ऐं जन्नत जी फीलिंग ॾींदुसि। वल नुहियन्नहु हयातन तय्यबा वल नज़ियन्नहुम अजरहुम बि अहसन मां कामयाबून, पर आख़िरत में इन खां बि वधाए वधाए तव्हां सां मां चङाई कंदुसि, तव्हांखे बदिलो ॾींदुसि। तंहिंजे करे ॻाल्हि आहे त केतिरो पैसो असांखे खपे, करोड़, 5 करोड़, अरब, कंहिंखां पुछूं? अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सही मुस्लिम में चए थो त नबी साईं फरमाए थो कद अफ़लह, बेशक जेको आहे मन असलम, जंहिं इस्लाम ते हलियो, उहो जेको सो कामयाबु आहे जेको इस्लाम ते हलियो। व रुज़्क़ कफ़ाफ़न, जंहिंखे अलाह एतिरी रोज़ी ॾिनी जो हुनजी ज़रूरतूं पूरियूं थी वियूं। व कना अल्लाह बिमा आता, ऐं इन ते ख़ुशि थी वियो त अलाह मूंखे खोड़ ॾिनो, अलाह सां तुंहिंजी वॾी महिरबानी। इहो आहे कामयाबु इंसानु, इहा आहे वल नुहियन्नहु हयातन तय्यबा। बाक़ी ही क़ुर पाक जो वॾे में वॾो दुश्मन आहे शैतान। उहो तव्हांखे चवंदो त पहिरीं त क़ुर जे वेझो न वञो, वरी चवंदो त तव्हां तर्जुमो न कयो, अदामा असीं अरब त कोन्हियूं, या हिकिड़ो माण्हू फ्रांस में वेठो आहे, उहो अरबी किथां पढ़ंदो? त इहो जेको तर्जुमे न करण जो हुकुम जेको सो अंग्रेज़नि ईजाद कयो हो, त मुस्लमाननि खां, छो त हुकूमत फुरनि पिया न हिंदुस्तान में, त 1000 साल त मुस्लमान जी हुकूमत हुई, त उन्हनि खे कंहिं ॾसियो त बाबा को पोइ यहूदी आहे आलिम या कंहिं, त असुलु ताक़त मुस्लमान जी ही क़ुर आहे। हीअ हिन खे पढ़नि था, हिन ते यकीन कनि था, पोइ हिननि जो मौत जो ख़ौफ़ निकिरी थो वञे। हाणे जंहिंखे मौत जो ख़ौफ़ ई न आहे उन सां केरु विढ़ंदो? तंहिं तां हिननि अंग्रेज़नि अचे हिते मुला हिकिड़ा कूड़ा ठाहिया, चयूं माण्हुनि खे चयो त तव्हां क़ुर तर्जुमे सां न पढ़ो, गुनाहगार थींदव। उन्हनि अंधनि खां पुछिबो, उन ज़ालिमनि खां पुछिबो त हे क़ुर जो तर्जुमो असां था कयूं या आलिमनि कयो आहे? हे मौलाना मोहम्मद मदनीअ तर्जुमो कयो आहे, असां जेको हितां ॾिसूं था उन जो तर्जुमो था कयूं, असां पंहिंजो त कोन था कयूं। माना हे इन मौलाना मोहम्मद मदनीअ ते ॾोह था ॾियनि त इन जेको गुनाहगार जो गुनाह जो कमु कयो आहे। मौलाना तकी उस्मानी तर्जुमो कयो आहे, इन गुनाह जो कमु कयो आहे। एॾो यानी माण्हुनि खे बेवकूफ़ था सम्झनि त तव्हां तर्जुमो न पढ़ो, गुनाहगार थींदो। छो गुनाहगार थींदासीं? जिन तर्जुमो कयो आहे उन जो था पढ़ूं न। तंहिंजे करे जेको शैतान जो वॾो दुश्मन आहे, ऐं शैतान जा जेके चेला
जेके इंसाननि खे जहन्नम जे वठण जे लाइ तयारु कंदा उहे बि चवंदा त क़ुर खे तव्हां सम्झी न पढ़ो। तंहिंजे करे जॾहिं बि तव्हां क़ुर शरीफ़ हीअं पढ़णु शुरू कयो था त इन जो हिकिड़ो शर्त आहे, छो त जीअं तव्हां खोलियो था न त शैतान या इन्हनि शैतानी जिन्हनि खे बाहि वठी, हाणे चौधारी पखिड़िया बीठा अथव, खोड़ बीठा आहिनि। हाणे जेकॾहिं तव्हां क़ुर शुरू कंदव त अलाह ताला असांखे हिकिड़ी सीक्रेट थो ॾसे, चए थो फ़इज़ा क़रअतल क़ुरान फ़स्तइज़ बिल्लाहि मिन शैतानिर रजीम, जॾहिं क़ुर पढ़ी त चवंदो कर औज़ु बिल्लाहि मिन शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इहे लफ़्ज़ चवण सां इन में एटम जी ताक़त आहे, एटम बम जी। इहे सभु जेके शैतान चौधारी हींअर बीठा आहिनि सफ़ा ईअं थोकिजी ऐं परते थी वञी था किरनि, उहो पोइ तव्हांजे इंटरफियर न कंदा जेसि ताईं वरी विथी न करी। इहो हुकुम आहे, क़ुर में हुकुम आहे। फ़इज़ा क़रअतल क़ुरान, जॾहिं क़ुर पढ़ी थो त पोइ चओ औज़ु बिल्लाहि मिन शैतान इन्नहु लैस लहू सुल्तानुन, बाक़ी शैतान तव्हां सां फिज़िकली खिट कोन कंदो। हाणे मां क़ुर खयो न, हाणे ईअं कोन थियो को जिन अची मूंखे चए छॾ क़ुर, हिन मूंखे टंगुनि खां या ॿाहुनि खां छिके, इन खे इहो पा इन्नहु लैस लहू सुल्तानुन अलल लज़ीन आमनू, जेके ईमान वारा आहिनि, वला रब यतवक्कलून, जेके रब ते भरोसो कंदा इन्हनि खे हथ ई कोन लाहींदा। पर शैतान हथ जी खिट उन्हनि सां कंदो जेको शैतान सां यारी रखंदा, या चवंदा त असांखे के जिन अचनि असांखे हवा में उॾाइनि, असां पीर ठाहियूं पंहिंजे मुरीद ठाहियूं, उन्हनि सां शैतान हथ जी खिट कनि था। कंहिं ऐं इनमा सुल्तान हू सनल गलबो रुगो उन्हनि ते आहे अलज़ीन यतवल्लन हू, जेके केस दोस्ती रखणु चाहिनि था, वल्लज़ीन हुम बि मुशरिकून, ऐं शैतान सां गॾु शिरक था कनि उनजे चवण ते। ऐं शिरक करण जे लाइ हिनखे करामतूं ॾेखारियूं, ऐं करामतूं सभु जिन हिन सां गॾु आहिनि। शैतानी जिन जेके आहिनि उन्हनि खे पावर आहे, हिन खे पीर खे खणी हवा में बि उॾाईंदा, ऐं मिसाल मौजूदु आहिनि। वरी जेको माण्हू अचे थो हिन वटि त अॻे अचे कन में जिन चवंदुसि अदा हिनजी ॿकरी विञाइजी वई थी, इन लाइ थो अचे। हो जो ईंदो चवंदो बाबा असां बुज़ुर्गनि वटि तव्हां अचो कोन था, पोइ हाणे जॾहिं ॿकरियूं थियूं तव्हांजूं गुम थियनि त पोइ था अचो, पोइ त उहो माण्हू वञी सजदो कंदुसि पेरनि में न। इन लाइ अलाह जन्नत एॾी वॾो इनाम रखियो आहे जो इहे टेस्टूं असांखे हिते सहिणियूं आहिनि सम्झणियूं आहिनि। इहो तॾहिं थींदी जॾहिं हिन क़ुर खे तव्हां सम्झी पढ़ंदव, तॾहिं तव्हां बची वेंदव। वैज़ा बदल न आयतनि मकान आयतिन, जॾहिं हिकिड़ी आयत जे जाइ ते ॿी आयत मटाए आणींदा आहियूं, ईअं थियो हो। अलाह जेकी नाज़िल कंदो आहे सो चङी तरह ॼाणंदड़ आहे। त नबी साईं खे चवनि था त इन मां अंत मुफ़्त, तूं पंहिंजी थो ठाहीं, भल अक्सर ला यलूं, पर अक्सर नथा ॼाणनि। कुल उनखे चओ नज़लहू रूहुल कुदस मिन रबिक, हे क़ुर हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम पंहिंजे रब जे हुकुम सां हिनखे लाहे थो बिल हक़ सच सां, ले युसबित लज़ीन आमनू, ऐं हिन क़ुर जे ज़रिए ईमान वारनि जे दिलि खे मज़बूत थो करे, जंहिंमें हिदायत आहे ऐं ख़ुशख़बरी आहे। हे क़ुर तव्हांजी दिलि खे मज़बूत करे तव्हांखे बहादुर कंदो। ऐं बाक़ी रसूल सलाम अलाह ताला हिन में आथत हुजे, चए थो लक़द नअलम अन्नहुम यक़ूलून इन्नमा युअल्लिमु बशरुन, चई तव्हांजे नाले चवनि था त हिकिड़ो शख़्स आहे उहो तव्हांखे आयतूं थो सेखारे। त केरु उहो हिकिड़ो क्रिश्चन हो, पर नेक शख़्स हो। त अलाह थो चए लिसानुल लज़ी युलहिदून इलैहि अजमियुन, चई त जेको उहो शख़्स आहे उहो अरबी ॼाणे कोन थो, अजमी आहे। ऐं हाज़ा लिसानुन अरबियन मुबीन, ही क़ुर पधरी अरबी ॿोली आहे, त हिकिड़ो नान अरब ही क़ुर कीअं थो ठाहे सघे तव्हांखे ॾिए। हीअ अकुल खां कमु वठो जंहिंजे नाले इशारो कयो था। इन लज़ी ला युमिनून बि आयात ला, बाक़ी जेके आयतुनि खे नथा मञनि, उन ते ध्यानु नथा ॾियनि, ला यहदीहिमुल्लाह, उन्हनि खे अलाह कॾहिं बि सिधो रस्तो कोन ॾेखारींदो, वलहुम अज़ाबुन अलीम, ऐं ॾुख ईंदड़ अज़ाब आहे। तंहिंजे करे कूड़ो ठाह उन्हनि खां सवाइ कोन ठाहींदो आहे जेको अलाह जे आयतुनि खे न मञींदा आहिनि, उहे पाण कूड़ा आहिनि। मन कफ़र बिल्लाह मिन बाद ईमान ही, हा जेको ईमान आणण खां पोइ वरी ईमान खां फिरे थो, इला मन उक्र हो, हा ईअं त उन ते का ज़बरदस्ती कई वञे या पिस्तौल रखे, व कल्बु मुतमइनुम बिल ईमान, पर दिलि में ईमान अथसि। बाक़ी वलाकिन मन शरह बिल कुफ़र सदरन, बाक़ी जेको ॼाणे वाणे सचे दिलि सां कुफ़ुर करे थो, ईमान खे छॾे थो, फलहिम ग़ज़बु मिन अल्लाह, पोइ इन जे मथां अलाह जो ग़ज़ब आहे, वलहुम अज़ाबुन अज़ीम, इनखे वॾो अज़ाब मिलंदो। छो छाजे करे
ज़ालिक बिअन्नहुम मुस्तहबुल हयात दुनिया अल आख़िरत, जो हिननि हीअ जेका दुनिया आहे हीअ जेका इन्हीअ खे अहम कयो आहे आख़िरत खां। इहे कारो मुंहुं हिननि जो इहो इन लाइ थियो आहे। चए थो न हिन लाइ अज़ाब अज़ीम आहे। व अन अल्लाह ला यहदिल क़ौम अल काफ़िरीन, काफ़िर क़ौम खे अलाह हिदायत कोन कंदो आहे। इहे केरु आहिनि? उलाइक लज़ीन तबल्लाह अला क़ुलूबिहिम व समइहिम व अबसारिहिम, अलाह इन्हनि जे दिलनि ते ठपो हयो आहे, कननि ते, अखियुनि ते। व उलाइकुमुल गाफ़िलून, इहे गाफ़िल आहिनि, तंहिंजे करे क़ुर जे वेझो ई नथा वञनि। ला जरम, अलाह चए थो इन में ज़रो बि शक न आहे, अन्नहुम फिल आख़िरतुमुल ख़ासिरून, हे आख़िरत में नुक़सान वारा थींदा। अलाह फरमाए थो त सुम्हिन रबक, वरी बेशक तुंहिंजो पालणहार उन्हनि खे बख़्शे थो जेके कुफर जे कलमे चवण लाइ काफ़रनि जे हथां ईज़ाया विया, पोइ वतन छॾियऊं, वरी जिहाद कयऊं, सब्र कयईं। बेशक तुंहिंजो पालणहार ल गफ़ूर रहीम, उन खां पोइ बख़्शण कंदो। यो मताती कुल नफ़्सिन तुदाजिलु अन नफ़्सिहा, उन ॾींहुं सभु को जीव पंहिंजे तरफ़ां जहिड़ो कंदो, पंहिंजे तरफ़ां। न साईं मुंहिंजो ॾोह कोन्हे, क़यामत जे ॾींहुं अलाह साईं मां बचीसि, मूंसां हालात इहा ही आहे। लेकिन चए थो अलाह साईं व तोहफ़ा कुल नफ़्सिन मां आमिलत, लेकिन हर नफ़्स खे जेके हिन अमल कया जो पूरो बदिलो मिलंदो। वहम ला युज़लमून, उन्हनि सां ज़ुल्म या ठगी न थींदी। बहस केॾो बि कनि, साईं मुंहिंजो ॾोह कोन हो, ईअं न आहे। हिकिड़ो अलाह साईं मिसाल थो बयानु करे, वरी मिसाल ॾेई थो असांखे सम्झ में अचे थी न ॻाल्हि। चए थो त ज़रब अलाह मसलन, हिकिड़ो मिसाल ॿुधो, करियतन, हिकिड़ो ॻोठ हो, कानत आमिनतन मुतमइनतन, उहो अमुन हो, माण्हू इत्मिनान में हा, यातिया रिज़्क़ रग़दम मिन कुल मकान, ऐं उन्हनि खे रोज़ी सभु कंदा आसानीअ सां पई मिले। व कफ़रत बे अन उमिल्लाह, लेकिन अॻिते हली अलाह जे नेमतुनि जो शुक्र अदा, बेशुक्री अदा कनि, माना ज़ाया करणु। ग़रीब मरनि पिए था, तव्हां हेॾो ताम पचाए पोइ वरी वीचारे दॿे में था उछलायो, चांवर दॿे में पारूं था, चांवर दॿे में, बोड़ दॿे में, शयूं दॿे में, इहा नाशुक्राई आहे। ऐं इन्हीअ जे करे अलाह कहिड़ी सज़ा ॾींदो, जो अहिड़ियूं बीमारियूं ॾींदो जो तव्हां इहे वरी शयूं खाई बि कोन सघंदव। त इन करे एतिरो पचायो जेतिरो खाओ, या जे वधाए था पचायो त तव्हांखे ज़हन में हुजे त जेका असां नथा खाई सघूं ग़रीबनि ताईं पहुचाईंदासीं। त अलाह फरमाए थो हिकिड़ी ॻोठ हुजे, हर क़िस्म जो अमन हुजे, हर शइ खाइणु पीअणु जाम, लेकिन फ़कफ़रत बि अन उमिल्लाह, पोइ अलाह ताला जे नेमतुनि जी बेशुक्री कनि। जेको मिसाल ॾियांव थो, दुकान ते वेंदा त 1000 रुपया ख़र्चु कंदा, पर को मिट माइट ग़रीब बीमारीअ लाइ घुरंदो त 200 बि हुनखे कोन ॾींदा। इहा नाशुक्री आहे। पोइ छा थियो? फ़अज़ाक़ अल्लाह लिबास जू वल ख़ौफ़ बिमा कानू यसनऊन, त पोइ हिन बेशुक्राई जे करे जेके कनि तंहिं अलाह हिन खे बुख ऐं भव जी पोशाक, ख़ौफ़ ऐं बुख। कीअं बुख? बीमारी लॻी वई, हाणे खाई कोन था सघनि। लक जाहुम रसूलुन मिनहुम, ऐं असां इन्हनि वटि अलाह जो रसूल मोकिलियो, जेको संदन मां हो, उते ई ॼाओ हो, उहो ई ॿोली पियो ॻाल्हाए। फ़कज़बू, पोइ हुनखे कूड़ो भयऊं। फ़अख़ज़हुमुल्लाह अज़ाब, पोइ अलाह हुनखे अज़ाब में पकड़ियो। वहम ज़ालिमून, ज़ालिम हा। तंहिंजे करे अलाह थो फरमाए त फ़कुलू मिम्मा रज़क़कुमुल्लाह हलालन तय्यबा, जेको तव्हांखे अलाह तव्हांखे रिज़्क़ ॾिनो। हाणे तव्हां चवंदो अलाह कीअं रिज़्क़, मां पाण कमायो आहे। इहो मां अॻु में बि एक्सप्लेन करे चुको आहियां। बार बार अलाह चए थो ॾियो जेको मूं तव्हांखे ॾिनो आहे, त तव्हां त चवंदासीं असीं पाण कमायो, अलाह किथे ॾिनो आहे। त हिन जो मिसाल मां वरी ॾियां थो सम्झाइण लाइ। त हिकिड़े माण्हू नौकर रखियो दुकान ते, सामान मालिक वठी लॻायो, शाम जो दुकान वारे नौकर 25,000 कमाया। मालिक आयसि त बाबा इहे मूंखे जमा कराए। चई छाजो जमा कराए? विकियो त मूं आहे न, कीअं जमा करायां? त चई त माल त मुंहिंजो। उनखे सम्झ में ई नथो अचे, चए थो मां न ॾींदुसि, विकियो मूं आहे, तोखे छो ॾियां? हींअर इन में असां आहियूं। असां जेको कमायूं था उहो अलाह जो इन लाइ त हथ पेर उन जा आहिनि, अखियूं उन जूं, अकुल उन जो आहे, पेर उन जा आहिनि। इहे असां सभु सिस्टम यूज़ करे ऐं रिज़्क़ कमायो आहे, त इहो आहे त अलाह जो न, असां त नौकर थियासीं। तंहिंजे करे चए थो त कुलू मिम्मा रज़क़कुमुल्लाह हलालन तय्यबा, जेको अलाह तव्हांखे रिज़्क़ ॾिनो आहे उन मां हलाल ऐं सुठो खाओ। वशकरू नेमत अलाह जो शुकुरु कयो उनजे नेमतुनि जो। इन कुंतुम इहा ताबुदून, जेकॾहिं संदसि नेमतुनि जो शुकरान कयो, जेकॾहिं ख़ासि अलाह जी इबादत कंदा आहियो, अलाह खे मञो था। बाक़ी के शयूं आहिनि जेके मां तव्हांखे चवां थो त इहे शयूं नापाकनि न खाओ। इन मां हरम अलैकुम मैतत, जेकॾहिं का मुअल शइ आहे ऐं तव्हां उनखे मरण खां अॻु में सीर न विधी आहे, उहो न खाओ। पोइ दम,
रतु जेको प्योर रतु आहे इन मां का बि डिश न ठाहियो, लहम खिंज़ीर ऐं सूअर जो गोश्त न खाओ, वमा उहिल ले गैर अल्लाह बिही, ऐं उहो ढोर जंहिंखे अलाह खां सां ॿिए जे नाले ते सॼियो वञे उहो बि न खाओ। फमन निस्तुर गैर बाग़ियूं वला आदिन, बाक़ी बुख में को माण्हू मरे थो, ॾुकर थी वियो आहे, पोइ जेकॾहिं तव्हां इन्हनि में हद खां लंघण थी लय करण ख़ातिर न जेकॾहिं कुझु खाओ था जान बचाइण लाइ, त अलाह बख़्शणहार महिरबानी आहे। वला तकुलू लिमा तसिफ़ अलसिनतकुमुल कज़िब, बाक़ी हथ सां शयुनि खे कूड़ हणी न चओ ही हलाल हराम आहे, हाज़ा हलाल व हाज़ा हराम ले तफ़्तरू अलाह कज़िब, जो अलाह ते कूड़ हणो, हे माण्हू हथ जो शयुनि खे न कयो। इन लज़ीन यफ़्तरून अलाह कज़िब, जेको अलाह ते इहा कूड़ ठाहींदो, ला युफ़्लिहून, कॾहिं फलाह कोन पाईंदो। मताउन कलील, हीअ ज़िंदगी तमामु थोरे अरसे जी आहे, वलहुम अज़ाबुन अलीम, पोइ इन्हनि खे ॾुखो ईंदड़ अज़ाब मिलंदो। चए थो त व अलल लज़ीन हादू हरम ना मा कसस ना अलैक मिन क़ब्ल, चए थो जेके तोते हिन खां अॻु बयानु कयोसीं यहूदियुनि ते हराम कयोसीं, यहूदियुनि ते बि के शयूं हराम कयूं, ऐं असां मथां ज़ुल्म न कयो, पर हू पाण ते ज़ुल्म कंदा। अलाह ताला जेकॾहिं को ज़ुल्म करे थो इंसान, त पोइ के शयूं उनखे खाइण खां हराम करे थो छॾे। हाणे त न थींदो, छो त क़ुर मुकमल आहे, हाणे हराम ईअं कंदो अहिड़ी बीमारी ॾींदो जो आहे शइ खाई कोन सघंदो। बाक़ी सुम इन रब्बक लिल्लज़ीन अमिलू सूअ बिजहालतिन, पर बाक़ी जेके इल्म जे न हुजण जे करे, बेसम्झाई जे करे जेकॾहिं को अहिड़ो बुछड़ो कमु कयो, सुम ताबू, पोइ जीअं क़ुर पढ़ियऊं, माना पढ़ियऊं, ख़बर पवनि त इहो असां ग़लति कयो आहे, या कंहिं उन्हनि खे ॾसियो, पोइ तौबा कनि था मिम्बाद ज़ालिक, उन खां पोइ असलहू वरी इहे कम न कयनि, इन रबक मिम्बाद अल गफ़ूर रहीम, अलाह बख़्शण वारा, पोइ ॻाल्हि छॾे सघे थो। इन इब्राहिम कान उम्मतन कानतन लिल्लाहि हनीफ़ा, इब्राहिम अलैहिस्सलाम अलाह जी सिधी सही इबादत कंदड़ हो, ऐं उहो शिरक न कंदो हो। शाकिरन लिअनअमिही, अलाह जे नेमतुनि जो शुकुरु कंदो हो। शुकुरु ॾिसो, शुकुरु जेको आहे न, इहा पेमेंट आहे अलाह खे। जेकॾहिं तव्हां शरबत पी ऐं चवंदो शुकुरु अल्हम्दुलिल्लाह, त तव्हां इन शरबत जी पेमेंट करे छॾी। हर दफ़े तव्हांखे अलाह जे नेमतुनि ते शुकुरु करिणो आहे, इहा पेमेंट आहे, इहो घुरे थो पेमेंट। ऐं जेकॾहिं इहे शुकुरु न कंदव त इहा ओधर थींदी, इहा तव्हांजे नेकनि मां तव्हांखां मोटंदो। अलाह चवंदो हेॾे हेॾे, उन ॾींहुं उहो शरबत पीतो हुई, जी साईं, पोइ पेमेंट कान कई, जी साईं कहिड़ी, तो शुकुरु कोन कयो, चई वाक़ई साईं ग़लती, चई हेॾे करे इहे नेकी, ईअं थो थिए। तंहिंजे करे चए थो त इब्राहिम अलैहिस्सलाम अलाह जी नेमतुनि जी शुकुरु कंदो। ऐं क़ुर में अलाह फरमाए थो त जेकॾहिं उधर न कंदव, लैन शकर तुम अज़ीदन्नकुम, त जेकॾहिं शुकुरु कंदा ईंदव, पेमेंट कंदा ईंदव मुंहिंजी, त मां तव्हांखे वधाए ॾींदुसि। सुभान अल्लाह। ऐं हूअं बि आहे, हिकिड़ो दुकान वारो आहे, तव्हां उधर कयोसि था, उधर हुनजे वक़्त ते पूरी था कयो, हर उधर ॾींदव। ऐं बाक़ी जेकॾहिं हुनखे 6 महीना साल उधर खायो वेठो, वरी वठणु वञो, ॾिसूं त ॾिएव थो। ऐं इब्राहिम आतईना फ़ी दुनिया हसनतन, असां इब्राहिम अलैहिस्सलाम खे हिन दुनिया में चङाई ॾींदुसीं, ऐं बेशक उहो आख़िरत में बि भलारनि मां आहे। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम जेको आहे सहरी टाइम, ऐं आख़िरी सेक्टर आहे। अलाह ताला मूंखे हिमत ॾिए, रोज़े में माण्हू 2 कलाक जो प्रोग्राम करण में बि इंसानु थकिजी थो पवे ऐं एनर्जी घटिजी वई आहे। हलो, औज़ु बिल्लाहि मिन शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुम ओहैना इलैक, चए थो इब्राहिम अलैहिस्सलाम जेके मां तव्हांखे ॻाल्हियूं हिन क़ुर में ॿुधायूं, नबी साईं खे बि चए थो, असांखे चए थो, पोइ वरी अलाह जे रसूल सलाम ख़िताब थो करे त हाणे जेको मां हीउ क़ुर तव्हां ॾे वही करे मोकिलियो आहे, नितब मिलत इब्राहिम हनीफ़ा, त इहा बि ॼण इब्राहिम अलैहिस्सलाम जे सचे दीन जी इहा ताबदारी आहे। वमा कान मुशरिकीन, इब्राहिम अलैहिस्सलाम शिरक कोन कयो हो, मुशरिक कोन हो। हाणे ॿियो हिकिड़ो मिसाल थो ॾिए त इन मां जोइल सब्तु अलज़ी नख़्तलफ़ु फ़ीह, चए थो छंछरु बाबति तकरार उन्हनि कयो जिन इन मामले में इख़्तिलाफ़ कयो। इन रब्बक लयहकुम बैनहुम यौमल क़ियामत, अलाह जो क़यामत ॾींहुं फ़ैसिलो कंदो, फ़ीमा कानू यख़्तलून, जेको हिन इख़्तिलाफ़ विधो। हाणे छा हो त यहूदियुनि जी क़ौम आहे, ऐं अलाह ताला हुननि खे चई छॾियो त
तव्हां सॼो धंधो कयो पर छंछरु ॾींहं ते ख़ालिस मुंहिंजी इबादत कयो। उन ॾींहुं को बि धंधो दुकान बंदि कयो, को बि वापारु न कयो। इन ते हलंदा रहिया। ऐं हर क़ौम में को न को ॾींहुं अहिड़ो आहे जेको मिसाल असां वटि जुमो आहे, पर जुमे में मिसाल तौरु जॾहिं अज़ान जुमे जी अची थी वञे त उन वक़्तु हर हिकु दुकानु बंदि करिणो आहे। उन वक़्तु बिल्कुलु को धंधो नाहे करिणो। पर हिते माण्हू मुड़नि ई कोन था। जुमे जी अज़ान अची वञे, अलाह असांजो सॼो ॾींहुं त बंदि न कयो आहे, ॿियनि क़ौमुनि जो फुल ॾींहुं हो धंधो न करणा आहिनि। त छा थियो त हिकिड़ा माण्हू आहे, उनजो धंधो मच्छी फासाइणु। त उहे छा कंदा, छंछर जे ॾींहं ते पंहिंजो ॿेड़ियूं किनारे ते बंदि करे वञी इबादतूं कंदा या घुमंदा, फैमिली ॾे अचणु, दावत करणु वग़ैरह, अलाह जे रस्ते में सभु कमु कंदा। लेकिन अलाह जन्नत मुफ़्त में कोन थो ॾिए, अलाह आज़माईंदो। पोइ छा थियो जो रब साईं मच्छियुनि खे चयो त मां हिन जी आज़माइश थो वठां, तव्हां हाणे मच्छियूं ईअं कयो जो छंछर खां सभु ॾींहं ते गुम थी वञो। हे वीचारा ॿेड़ियुनि ते चढ़ी वतन ॻोल्हींदा, कॾहिं अधु ज़रड़ी मच्छी में नंढड़ी का मिले त मिले, न त सफ़ा मच्छी न पई मिले। ऐं अलाह ताला मच्छियुनि खे हाणे छंछरु ॾींहुं अचे किनारे ते टुबका हणो। अब छंछरु थिए त सॼो मेलनि ताईं मच्छियूं ईअं मुंडियूं मथे ट्रिप पियूं ॾियनि, जो रुॻो ईअं ॼार विझनि त ईअं मण निकिरी अचनि ॿा। हाणे मूंखे ॿुधायो इहा आज़माइश आहे त अलाह ताला तव्हांखे छा कंदो, कॾहिं कॾहिं को हराम माल या रुश्वती माल एॾो तव्हांखे वेझो करे ॾींदो जो चवंदो हाणे जेकॾहिं हीअं कंदुसि त कंहिं ख़बर ई कान पवंदी। तव्हां सां बि थींदो हूंदो, इन्हनि सां कयईं। पोइ तव्हांखे ठग त मिलंदा, कूड़ा पीर पोइ तव्हांखे हीलो करे ॿुधाईंदा। इहे हीला सभु शरीयत खां जेके तहवील करणा। त हुननि खे बि ओड़ा कूड़ा पीर मिलिया। हुननि चयो बाबा उहो विया बुज़ुर्गनि ॾे, साईं हाणे छा कयूं, असां त हीअ हालत आहे, बुख था मरूं। चई बाबा अकुला खां कमु वठो। तव्हांखे अलाह ताला छा चयो आहे त छंछरु ॾींहुं को बि शिकार न कयो, को बि धंधो न कयो, ईअं चयो अथई न। तव्हां न कयो। तव्हां छा कयो जो हिन किनारे खां खॾु हणो ऐं इहो पाणी जेको खॾ वारो अंदरि हुन खॾ खे पाणीअ सां भरियो त मच्छियूं भरिजी वेंदियूं। पोइ तव्हां उते हणी छॾियो, दर ॾेई छॾियो, आचर ते वञी कढो। चयो वाह साईं वाह, दिलि ख़ुशि करे छॾियई। इन्हीअ ते अलाह कावड़ थो करे त इन्हनि माण्हुनि इहो हीलो करे ऐं इहो जेको सो कयो, इन जो मां हिसाबु वठंदुसि इन्हनि खां। उदो इला सबील रबिक बिल हिकमत वल मौइज़तुल हसना। चए थो जॾहिं बि अलाह ताला जी पैगाम पहुचायो था, क़ुर पहुचायो था, त इन्हीअ में तव्हां आराम सां, मोहबत सां, हिकमत सां, दलील सां माण्हुनि खे सम्झायो। पोइ जादिल बिलती अहसन, ऐं हुननि खे जेको आहे सो बहस जेको कयो न, बाक़ाइदे सुहिणे तरीक़े सां कयो। हाणे तव्हांखे मूं ॾसियो त माखीअ जी मख आहे, हाणे उहा कीअं थी रस्ता ॻोल्हे, त मां तव्हांखे साइंटिफिकली ॿुधायो त हिकिड़ी हिकमत सां माण्हुनि खे सॾणु तमामु ज़रूरी आहे। छो त इन रब खां आलम बि मंज़ल अन सबीली, बाक़ी अलाह खे ख़बर आहे त अलाह जे वाट खां गुमराह केरु थियो आहे, वहू आलम बिल मोहतदीन, ऐं उहो हिदायत वारनि खे बि अलाह साईं ॼाणे थो। बाक़ी इन आक़िबतुम आक़िबू बि मिसिल मां उहो किबतुम बि। बाक़ी जेकॾहिं तव्हांखे काफ़र दुनिया में लश्कर कनि था, लड़ाई कनि था, तव्हां कनि था, त तव्हांखे बि हक़ु आहे त ओतिरो उन्हनि सां तव्हां कयो। वलिन सबर तुम लहू ख़ैरुल साबरीन, पर जेकॾहिं अव्हां सबुरु कयो था, त हाणे असां सां करे विया आहिनि, असां हिनखे टाइम ॾियूं था, सबुरु कयूं था, त पोइ सबुरु बि माण्हू लाइ बहितरु आहे। वसबिर वमा सबरुक इल्ला बिल्ला, ए पैगंबर सबुरु कर ऐं तुंहिंजो सबुरु अलाह जी तौफ़ीक़ सां आहे। वला तहज़न, नबी साईं खे केॾो गंद उछलाईंदा, सभु कंदा, त रिएक्शन न पियो करे न। पोइ छा थियो, इन सब्र जे नतीजे में सॼो अरबुस्तान मुस्लमान थी वियो। इहा थो हिते ॻाल्हि करे अलाह साईं। वसबिर वमा सबरुक इल्ला बिल्ला, ए पैगंबर सबुरु कर, तुंहिंजो सबुरु अलाह जी तौफ़ीक़ सां आहे। इल्ला बिल्ला वला तहज़न अलैहिम वला तकफ़ी ज़ईकिन मिमा यमकुरून, इहा जेके फ़िरेब कनि था, तंहिं बाबति न की मथियुनि ॾुक कर, न की का तव्हां ख़फ़ी रह। इन अलाह मअल्लज़ीन तक़ऊ, जेके परहेज़गारी कनि था उन्हनि सां अलाह गॾु आहे। वल्लज़ीन मुहसिनून, जेके भलारा थियनि था, अलाह उन्हनि सां गॾु आहे। हाणे मां चाहियां थो त हींअर सूरत इसरा शुरू थी थिए, बाक़ी चंद मिंट आहिनि, त मां चवां थो त मां अलाह सां ॻाल्हायां। ऐं नबी हज़रत अली करमला फरमाईंदो त जॾहिं मां चवां थो त मां अलाह सां ॻाल्हायां त मां निमाज़ पढ़ंदो आहियां। मां जॾहिं चवंदो अलाह मूं सां ॻाल्हाए, त मां चवंदो
त पोइ मां क़ुर पढ़ंदो आहियां। हाणे मां विचां खोलियूं था, जंहिं हथे नज़र पई त ॾिसूं त अलाह छा थो चवे। इहो मूंखे ॾाढो शौक़ु आहे ईअं करण जो, ऐं काफ़ी मूंखे ॻाल्हि सम्झ में अची ईंदा। हाणे निकितो आहे, चए थो त योम यद ज़ालिम अला यदई, क़यामत जे ॾींहं ते जेके नापास था थियनि ऐं जहनम जो उन्हनि खे वीज़ा मिले थी, त उन वक़्तु उहे पंहिंजे हथनि खे चक हणंदा। यकूल या लई तनी नित ख़स्त मां रसूल सबीला, ऐं चए थो हाय घोड़ा मूंखां ग़लती थी वई, मां अलाह जे रसूल वारो रस्तो वठां हा। भले किन हदीसुनि में अचे थो चक हणी छीछड़ा करे चवंदा ॿाहुनि खे। पोइ वरी छा था चवनि, या वई लता लई तनी लम अतख़िज़ फुलाननि ख़लीला, चए थो हाय मुंहिंजो ॾोह इहो आहे त हिकिड़े बुछड़े सां मां यारी रखी ऐं बुछड़नि जी कंपनीअ में वञी वेठुसि। ऐं छा थियो उन्हनि, लक़द अज़लनी अने ज़िक्र, इन्हनि मूंखे निमाज़ पढ़ण खां बि मशगूल रखियो, तास खेॾायूं जुआऊं करायूं, मां पंहिंजे तरफ़ सां बाज़ जानी, मूं वटि अलाह जो हुकुम आयो, पर इन्हनि जेको आहे त मूंखे गुमराह कयो। वकान शैतान इंसान ख़ज़ूला, बेशक शैतान माण्हूअ खे वक़्त ते दगा ॾींदड़ आहे। इहो त रिणियूं कंदा। पोइ अलाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एॾनि माण्हुनि जे जहन्नम में वञण जे जवाज़ में चवे थो, वकाल रसूल, अलाह जो रसूल फरमाए थो, या रबी इन क़ौम इत्तख़ज़ू हाज़ल क़ुरान महजूरा, इहे जेके जहन्नम में मुंहिंजी क़ौम जा माण्हू वञनि था, सिर्फ़ु इन लाइ त हिननि क़ुर खे पढ़ियो ई कोन, क़ुर खे सम्झनि ई कोन, महजूरा। हाणे विचां पढ़ियोसीं न, अलाह तव्हांखे हिन में नफ़ो ॾींदो। जॾहिं नूह अलैहिस्सलाम ॿेड़ियुनि में सभिनी खे विहारियो पिए, सो विचां था निकिरनि, त नादा नूह निब्नहू, त नूह अलैहिस्सलाम पंहिंजे पुट खे चयो त अरकब मां न अचो हिते वेह ॿेड़ीअ में, वला तकुन माल काफ़रीन, जेके ॿेड़ीअ में नथा वञनि इहे काफ़र आहिनि। त पुटु छा थो चए, काल सा आवी इला जबलई यसिमुनी मिनल मां, चई बाबा परवाह न कर, इहो हरू भरू अॻ ई आणूं, माना हिन जो मतिलबु भई जेके मां जेको पहाड़ ते वेंदुसि बची वेंदुसि। पर हिन में अंदरूनी ॻाल्हि छा आहे त जॾहिं हज़रत नूह अलैहिस्सलाम ॿेड़ी पे ठाही त न दरिया हो, न समुंड जो किनारो हो, ख़ुश्की हुई, मेलनि ताईं को बि दरिया पाणी कोन हो, त माण्हू खिलनि पिया न, खिली खिली किरी पिया पवनि। ऐं पुट बि ज़रूरु बेइज़ती फील कंदो हूंदो, तॾहिं त उहो रिएक्शन थो करे, चए थो न न मां को कुझु कोन्ह थींदो, मां पहाड़ ते चढ़ी वेंदुसि। हज़रत नूह अलैहिस्सलाम चवेसि थो, काल ला आसिम यौम मिन अम्रिल्लाह इल्ला मन रहम, चए थो अॼु अलाह जेके अलाह जे हुकुम कंहिंखे कोन बचाईंदो सवाइ जंहिंजे अलाह रहम करे। हाणे नूह अलैहिस्सलाम हिंदुस्तान जो रसूल थी आहे, हितां जी ॻाल्हि आहे। ऐं पोइ छा थियो, न पुटु चढ़ियो, हाल बैनहुमुल मौज फकान मिनल मुग़रक़ीन, ऐं उहो छोकिरो ॿुॾी वियो। पोइ छा थियो त उहा जेका आहे सा अलाह ताला पोइ चयो त हाणे ज़मीन पाणी गिही वञि, ऐं पोइ इहा जेका ॿेड़ी हुई सा वञी पहाड़ी अस्तऊ त अला जूदी पहाड़ जे चोटीअ ते वञी लथी, मुल्क सुकंदो वियो। त पोइ अलाह ताला खे पंहिंजो प्यारो पुटु यादि, हिनखे नूह अलैहिस्सलाम खे पंहिंजो प्यारो पुटु यादि आयो। सो हथ खणी अलाह खां दुआ थो घुरे, व नादा नूहुन रबहू, नूह पंहिंजे पालींदड़ खे सॾियो ऐं चयईं, फ़काल रबी इन निबनी मिन अहली, चयईं ए मुंहिंजा रब, मुंहिंजो पुटु अहल बैत आहे। अहल बैत नबीअ जो सॻो पुटु। इन वादा कल हक़, बेशक तुंहिंजो वाइदो सचो आहे। अंत अहकमुल हाकिमीन, ऐं तूं सभिनी हाकिमनि खां वॾो हाकिम आहीं। माना मूंखे प्यारो आहे पुटु, अहल बैत आहे, नबीअ जो पुटु आहे सॻो, माना चवेसि पियो त बचाए ॾे। अलाह जो मैसेज आयो अथसि, काल या नूह, ए नूह अलैहिस्सलाम, इन्नहू लईस मिन अहलिक, इहो तुंहिंजे अहल बैत मां नाहे। इन्नहू अमलुन गैर सालिह, छाकाणि त उन जा कम ख़राब आहिनि। फला तसलनी मां लईस लक बि इल्मुन, इहा ग़ैब जी ख़बर आहे त तुंहिंजे पुट जा अमल सालिह कोन हुआ, तंहिंजे करे तूं अहिड़ी शइ मूंखां न पुछ जंहिंजी तो वटि इंफॉर्मेशन न आहे। इन आइज़ुक, तोखे मां ख़बरदार थो कयां, अन तकून मिनल जाहिलीन, त माना जाहिलनि मां थी वञे। त छा थो चए नूह अलैहिस्सलाम, अलाह जो नबी आहे न। काल रबी इन औज़ बिक, अलाह मां तौबा थो कयां, अन असलक मां लईस लई बि इल्मु, जो मां तोखां अहिड़ी शइ पुछां जंहिंजी मूंखे ख़बर कान्हे का। व इला तग़फिरली, हाणे ॿाहूं थो ॿधां, मूंखे महिरबानी कर, मूंखे माफ़ी ॾे। व तरहमनी, मूं ते रहम कर, अकुन मिनल ख़ासिरीन, न त मां नुक़सान वारो। ॾिठव
नबीअ जो पुटु अहल बेत मां आहे, पर जेकॾहिं हुनजा अमल जुआरियुनि वारा, चोरीअ वारा, ज़नाउनि वारा, शराबनि वारा, हेॾियूं मुछूं रखण वारा, छो त रसूल फरमाए त मुछूं कतरायो, ॾाढ़ी वधायो, त इहे कम जेकॾहिं नबीअ जो पुटु बि करे थो, पीउ जो चवणु नथो वठे, त उहो अहल बेत मां निकिरी वियो। त माना अहल बेत जी परख अमल आहिनि, ज़ात नाहे, अमल आहिनि। न त हे अलाह ताला छो चयो त तुंहिंजो पुटु अहल बेत मां न वञे, अमल सही न आहे। वरी विचां कढूं था, छो केॾियूं अहम थियूं निकिरनि पियूं। हिते सुलेमान अलैहिस्सलाम जो ज़िक्र आयो आहे त फलमा कज़ईना अलैहिल मौत, त ओचितो हुकुम आयो इन नबीअ जे इंतिकाल जो। कुर्सीअ ते वेठो हो ऐं उते गुज़ारे वियो। संदन लाश कुर्सीअ ते रहियो पियो हो। मां दल हुमला मोती ला दाबतुल अर्द ताकुल मिनसात हू। ऐं उहो जेको वेठो कुर्सीअ ते, जेके असा जेकी लठसि उन ते टेक जो जेको झलियो बीठो हो, त उहा अचे उनखे उॾही लॻी काठीअ खे। जॾहिं उॾही उन काठीअ खे जॾहिं खाई छॾियो त काठी जो भॻी हेठि वञी किरियो। हा, फलम मां ख़र, जॾहिं किरी पियो त भई न थिल जिन, छो त जिन कम पिया कनि, ड्रिजनि पिया हिन खां, सॼो ड्यूटियूं पिया कनि जेके लॻाई आहिनि। जीअं जो किरियो त जिन चवनि था अन लव कानू यअलमून अल ग़ैब, त जेकॾहिं असांखे ग़ैब जो इल्मु हुजे हा, मां लबी सूफ़ी अज़ाबिन मुहिंद, हेॾी मज़दूरी यको असां जेके कई आहे इन ड्रिज में, त निहारे वेठो त असां इहे मज़दूरी कोन कयूं हा, तकलीफ़ न सहूं। माना त अलाह ग़ैब जो इल्मु शैताननि खे बि कोन ॾिनो आहे, अलाह ग़ैब जो इल्मु जिन्ननि खे बि कोन ॾिनो आहे। त उहो हिकिड़ो नबी वेठो आहे इन ड्रिज में कमु पियो थिए कंहिं त ॾिसे वेठो, पर उहो त गुज़ारे चुको हो। ऐं पोइ जॾहिं उहा उॾही लठ खाधी आहे ऐं पोइ वरी किरियो अचे हेठि ज़मीन ते, त चऊं हाय घोड़ा, असांखे त ख़बर कान ही त ही को असांखे ॾिसे पियो थो। बहरहाल हे मां विच मां बि कढियो त इहो अलाह असांखे केॾो थो सम्झाए। ही क़ुर ज़िंदा आहे, तॾहिं विच मां अहम शइ थी निकिरे अॼोके हालात खे थी ॾिसण जे लाइ। एनीवे, वक़्तु पूरो थी आहे। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।